बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जरो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, जरो तुंहिंजो नाव बाझब ओॾियाई मंगा, रिय थंभे रिय थोणीअ तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। अस्सलामु अलैकुम। मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां सभिनीनि जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम अव्हां जो पंहिंजो सुबुह मेहराण ऐं साण खणी मौजूदु आहियां। हैव अ गुड मॉर्निंग। सुबुह सुबुह जो सलाम अव्हां सभिनीनि खे क़बूल पवे। सुबुह मेहराण जो अंगण ऐं ही अंगण अव्हां जो पंहिंजो। नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त सूमर खां वठी जुमे ताईं अव्हां ताईं ही प्रोग्राम असां लाइव पहुचाइण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। प्रोग्राम लाइव अव्हीं ॾिसी सघंदा आहियो अव्हां जी स्क्रीन ते। सुबुह मेहराण ऐं असीं अपीयर थी चुका आहियूं इन मेहराण प्रोग्राम जो जेको थीम हूंदो आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं सुबुह मेहराण नालो ई एॾो ख़ूबसूरत आहे। सो उहे मेहराण जूं छोलियूं यकीनन ज़हन में हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं बि इंसानु ॻाल्हि करे थो न ज़िंदगी जे सफ़र जी, त कुझु शयूं बेहदि ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि। माना मिसाल जे तौर ते जेकॾहिं दुआउनि जी ॻाल्हि कजे त दुआऊं ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं आहिनि, पर उन खां वधीक उहे हथ इलाही ख़ूबसूरत हूंदा आहिनि जेके अव्हां जे लाइ दुआगू हूंदा आहिनि। सो जेके बि ख़ूबसूरत इंसान अव्हां जी ज़िंदगी में हुजनि या जेके सचा इंसान अव्हां जी ज़िंदगी में हुजनि, उन्हनि जो हमेशह क़दुरु करणु घुरिजे। ऐं चयो वेंदो आहे त सभ खां वधीक जेको रिश्तो हूंदो आहे न, ख़ूबसूरत रिश्तो हूंदो आहे, उहो वालिदेन जो हूंदो आहे। ऐं सभ खां वधीक दुआगू वालिदेन ई रहंदा आहिनि। अव्हां नोट कयो हूंदो ऐं हर माण्हू इन शइ खे पंहिंजी प्रैक्टिस में आणे थो त का बि ॻाल्हि हूंदी आहे न, थोरी घणी मुश्किलात बि हूंदी आहे, त सभ खां वधीक असां पंहिंजे लाइ जंहिंखे परेशान ॾिसंदा आहियूं न, उहे असांजा वालिदीन हूंदा आहिनि। उहो वालिद हूंदो आहे, माउ हूंदी आहे ऐं उन्हनि जूं जेके दुआऊं हूंदियूं आहिनि, चयो वेंदो आहे त दुआ जेका आहे न इंसान खे अर्श ते पहुचाईंदी आहे। दुआ इंसान खे ख़ूबसूरत मंज़िलूं नसीब कंदी आहे। सो जेके बि अव्हां जा पंहिंजा आहिनि उन्हनि जो क़दुरु ज़रूरु कजे ऐं इहो न इन शइ खे रिपीट बि कजे। पंहिंजे ज़ुबानी पंहिंजा ख़ूबसूरत जेके लफ़्ज़ आहिनि, पंहिंजो पाण खे अहसासु ॾियारिजे त असांजी ज़िंदगी में जेकॾहिं ख़ूबसूरत इंसान आहिनि त उनजो क़दुरु असांखे कीअं करणु घुरिजे। ऐं दुनिया आहे माना माण्हू खे खोड़ सारियूं शयूं ॾिसण जे लाइ मिलंदियूं आहिनि, खोड़ सारा एक्सपीरियंसिस हूंदा आहिनि ऐं खोड़ सारा चैलेंजिस बि उन ई जॻह ते हूंदा आहिनि। चयो वेंदो आहे त जिथे जेकॾहिं रोशनी आहे त उते ऊंदहि बि आहे ऐं जेकॾहिं ख़ुशी आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उते ॾुख बि आहे, मुर्क आहे त पोइ लुड़क बि गॾोगॾु आहिनि। सो इहो ई ज़िंदगी जो सफ़र हूंदो आहे। नाज़रीन, अॼु खोड़ सारियूं ॻाल्हियूं अव्हां साण कंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु मां करणु चाहींदमि त कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके गॉड गिफ्टेड माण्हू हूंदा आहिनि, जिन खे शायदि जेकॾहिं कुझु का कमी किथे जेकॾहिं अॻिले इंसान खे उनजी महसूसु थिए थी त उन इंसान में ॿियूं घणियूं एबिलिटीज़ हूंदियूं आहिनि। घणियूं ई उन में जेको आहे सो उहे शयूं हिडन मौजूदु हूंदियूं आहिनि जेके वक़्त सां जॾहिं ज़ाहिर थींदियूं आहिनि त उहे इंसान यकीनन ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पोइ मुआशरे में बि पंहिंजो किरदारु अदा करे सघंदा आहिनि। सो अॼु जे प्रोग्राम में खोड़ सारियूं ॻाल्हियूं अव्हां सां थींदियूं नाज़रीन। ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। ऐं जॾहिं बि असां ॻाल्हि कंदा आहियूं न मॉर्निंग टाइम जी, त काफ़ी सारा घर में ॿार हूंदा आहिनि जेके बिस्किट सां जेको आहे न पंहिंजी उन मॉर्निंग खे शुरू कंदा आहिनि, बिस्किट खाइणु पसंदि कंदा आहिनि। प्रिंस बिस्किट जी हर हिकु टुकड़े में आयरन ऐं कणिक सां भरपूर ग़िज़ायत सां तयारु कयो वियो आहे ही बिस्किट। ऐं प्रिंस बिस्किट हिकु ज़रे में मज़ेदार, क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको पेश करे थो। प्रिंस बिस्किट रोज़ानी ॿारनि में एतमाद पैदा करे थो। सो प्रिंस बिस्किट जो जेको ऑप्शन आहे असांजे वटि ॾाढो सुठो ऑप्शन मौजूदु आहे। नाज़रीन, अॻियां वधूं त आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ मां अॻियां वधंदसि। जनाब इंडिपेंडेंट लिविंग सेंटर, जॾहिं बि उनजो ज़िक्र कयो आहे हिन अंगण ते, त हमेशह असांखे उतां खोड़ सारियूं स्टोरीज़ मिलियूं आहिनि जिन खे असीं चवंदा आहियूं त सक्सेसफुल स्टोरीज़ आहिनि। जेतिरा बि वॾा प्रोग्राम थियनि था, ख़ासि तौर ते हैदराबाद में, कराची में, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, उते इंडिपेंडेंस लिविंग सेंटर जा मेंबर्स मौजूदु हूंदा आहिनि। ऐं केतिरो बि वॾो क्राउड हुजे, पर अॻियां जेके सीट्स लॻल हूंदियूं आहिनि उन ई सेंटर जूं हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं बि हिकु मेज़बान तौर बि जेकॾहिं मौक़ो मिले थो ऐं उन स्टेज ते मौजूदु रहण जो मौक़ो मिले थो,
त कोशिशि कंदा आहियूं त जेको असां वटि टाइम फॉर एग्ज़ाम्पल का अनाउंसमेंट आहे ऐं जेकॾहिं उहो पर्सन थोरो 2 मिंट 3 मिंट लेट आहे त असां उन स्पेस खे बि कवर करण जे लाइ उन्हनि जे सेंटर मां कंहिं बि हिकु मेंबर खे जेकॾहिं असीं स्टेज ते आणींदा आहियूं त पूरो जो पूरो जेको क्राउड आहे उहो उन्हनि खे ॿुधण जे लाइ ख़ामोश थी वेंदो आहे। पिन ड्रॉप साइलेंस असां उन वॾनि वॾनि स्टेजिस ते ॾिठो आहे। सो जेके आयल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो मां इंट्रोडक्शन कराइणु चाहींदमि। ज़रीना राणी बलोच असां सां गॾु मौजूदु आहे ऐं पाण जनाब इंडिपेंडेंस लिविंग सेंटर में पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम करे ॾेई रहियूं आहिनि ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में उते ट्रेनिंग बि ॾियनि थियूं। ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पाण जेको आहे सेंटर खे मां ईअं चवंदसि त संभालनि बि पियूं। तव्हांखे भली कार चऊं था। ज़रीना कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियो। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं जनाब असां सां गॾु 2 नंबर सीट ते लाल मोहम्मद बलोच साहब मौजूदु आहिनि ऐं जॾहिं इंडिपेंडेंस लिविंग सेंटर जी ॻाल्हि थींदी आहे त कंहिं बि मेंबर जी असीं ॻाल्हि कयूं था लाल मोहम्मद साहब जो ज़रूरु ज़िक्र थींदो आहे। जनाब उहे पर्सन जेके हैदराबाद में आया ई इन कंसेप्ट खे खणी त उहे ॿार जेके 4 दीवारी में महदूद आहिनि जिन जे लाइ को रस्तो कोन्हे को हुननि खे मूंखे कढी अचिणो आहे उन्हनि खे हिकिड़ी सुठी ज़िंदगी ॾियणी आहे ऐं उन्हनि जी स्टोरी खे सक्सेसफुल स्टोरी बणाइणो आहे। लाल मोहम्मद साहब तव्हांखे भली कार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। जनाब उन खां अलावा असां वटि मारू भील मौजूदु आहे ऐं मारू जी स्टोरी जेका आहे उहा सुबुह मेहरान जे मंच जे ज़रिए अव्हां ताईं पहिरीं बि पहुची चुकी आहे ऐं नो डाउट हिननि जी स्टोरी बि हिकु सक्सेसफुल स्टोरी आहे। उहो नौजवान जेको ज़िंदगी जी कुझु मुश्किलातुनि जे सबबु घर में महदूद हुयो ऐं उन खां पोइ जॾहिं उनखे हिकिड़ो चांस मिले थो पोइ उहो कीअं अॻियां अचे थो, कीअं हिकु ख़ूबसूरत ट्रेनर बणिजे थो ऐं कीअं नौजवाननि जूं ऐं मुख़्तलिफ़ एज ग्रुप जे माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे उहो जेको आहे न हिकिड़ी टर्निंग पॉइंट ते वठी अचे थो। मारू भील खे भली कार चऊं था सुबुह मेहरान प्रोग्राम में। ऐं मां ॿीहर बि अनाउंस कंदसि त नाज़रीन प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो। स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे, तव्हां उहो डायल करे सघो था। अॼु जे प्रोग्राम में तव्हां बि शामिलु थी सघो था। यस ज़रीना तव्हां खां शुरूआत कंदासीं। प्रोग्राम में तव्हांजी अपीयरेंस फर्स्ट टाइम त न आहे, तव्हां ईंदा रहिया आहियो, हीउ प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे। मां चाहींदसि त सुबुह जी जेका शुरूआत हूंदी आहे उहा केतिरी ख़ूबसूरत हूंदी आहे ज़रीना जी, उनजो थोरो ज़िक्र कयो अॼु। जेके असां सेंटर में कंदा आहियूं जी जी ज़ाती तमामु ज़्यादा सुठो लॻंदो आहे। सुबुह जो उथंदा आहियूं, फजर जी नमाज़ पढ़ी बाबा उथारींदो आहे असांखे नमाज़ जे लाइ सभिनी खे। उनखां बाद में नमाज़ तलावत करे सेंटर जे लाइ तयारु थींदी आहियां ऐं इहा अलाए शायदि सेंटर जी ख़ासियत आहे सर लाल मोहम्मद वारनि जी जो मतिलबु मोस्टली असांजी छुट्टी न थींदी आहे। जी जी ठीकु आहे, माना वेंदा आहियूं, हिकु ज़िमेदारी जो अहसासु हूंदो आहे। असां तयारु थी करे सेंटर ॾे वेंदा आहियूं, उते वेंदा आहियूं त हिकु अलॻि ई दुनिया हूंदी आहे ऐं उहा असांजी पंहिंजी दुनिया आहे जिते असीं मगन हूंदा आहियूं, ख़ुशि हूंदा आहियूं ऐं असां घर जी निस्बत में ज़्यादा सेंटर में सभु ख़ुशि हूंदा आहियूं। उते दोस्तियूं हूंदियूं आहिनि, कुलीग्स हूंदा आहिनि, सभु हूंदा आहिनि, गॾिजी सॼी कमु कंदा आहियूं, गॾिजी खाईंदा आहियूं बिना के रंग नसुल जे कंहिं शइ खे न आहियूं ॾिसंदा। हिकु यूनिक अंदाज़ नओं मूंखे तमामु ज़्यादा सुठो लॻंदो आहे। मुंहिंजो सॼो ॾींहुं मसरूफ़ गुज़रंदो आहे। पहिरियां इहो हूंदो त डिप्रेशन में हूंदासीं, सोचींदासीं फज़ूल ॻाल्हियूं हीअ शइ हाणे इहो आहे त मसरूफ़ थी वई आहे ज़िंदगी। बिल्कुलु सही, मसरूफ़ रहणु ॾाढो सुठो आहे, तमामु ज़्यादा सुठो आहे। ज़रूरु अव्हां जेको आहे सो थोरो टाइम कढो जंहिं वक़्त में तव्हांखे को बि कमु न हुजे ऐं पंहिंजो पाण ते बि कमु करण जे लाइ चयो वेंदो आहे त तव्हां ॿियनि कमनि खां थोरो जॾहिं ब्रेक वठंदा आहियो त थोरो माना सुकून सां पंहिंजो पाण ते बि कमु करे सघंदा आहियो। बट मोस्टली जेकॾहिं उहे घणा माण्हू जेके जिन वटि को कमु न आहे या उन्हनि जो हिकिड़ो जेको आहे न प्रॉपर स्केजुअल न आहे, टाइमली काथे न वञिणो आहे त इंसानी ज़हन आहे त पोइ मुंझारनि जो शिकार नाज़रीन ज़रूरु थींदो आहे। सो कोशिशि कजे त कंहिं न कंहिं कम में जेको आहे न इंसानु पंहिंजो पाण खे मसरूफ़ ज़रूरु रखे। अच्छा लाल मोहम्मद साहब तव्हांखे ॿीहर बि मां भली कार चवंदमि ऐं हमेशह असां अव्हांखे दिलि सां वेलकम चवंदा आहियूं ऐं हमेशह असीं चवंदा आहियूं त हीअ अंगण अव्हांजो पंहिंजो आहे, हीउ प्रोग्राम अव्हांजो पंहिंजो आहे। सो मां चाहींदसि त लाल मोहम्मद साहब जी जेका सुबुह जी ख़ूबसूरत उहा शुरूआत हूंदी आहे हफ़्ते जा आई गेस 5 खां 6 ॾींहं त उहा उन्हनि ॿारनि खे ॾिसी जेके उन सेंटर में मौजूदु हुजनि था त उहा मॉर्निंग कीअं हूंदी आहे? नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तमाम सामीन और नाज़रीन के अस्सलाम वालेकुम। मां पंहिंजी टॉक्स शुरू करण खां पहिरियां वंस अगेन इंतिहाई मशकूर आहियां। मुंहिंजो पंहिंजो घरु जी हू जॻह जिथे असां 6 साल पहिरियां पंहिंजो सफ़र जो आगाज़ कयोसीं। बिल्कुलु बिल्कुलु मेहरान टेलीविज़न जे हर टाइम कॾहिं बि असांजी सक्सेस मिलंदी आहे त असां मेहरान
में पंहिंजे घर में ईंदा आहियूं ऐं नाज़रीन सामीन खां उहो शेयर कंदा आहियूं त असांजी जेका 6 साल हिते जेको कमु आहे हैदराबाद में उन में मेहरान टेलीविज़न जो कलीदी किरदारु आहे छोकी उन कम खे कैमरे जी अख में बंदि करे दुनिया खे ॾेखारी ऐं एतिरी सक्सेस स्टोरी ॾेखारियूं कि अॼु असां सिंधवासी माशाल्लाह इन कम में राग़िब थी विया आहिनि। पहिरियां असांजी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन हुई, हाणे 104 अची वियूं आहिनि रीजन में कमु करनि पियूं त ही वॾो कमु थिए पियो। एज़ यूजुअल असां जेकी टीम आहे व्हील्स ऑन व्हील्स पर्सन ऑन व्हील्स पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि उनखे असां डिफरेंट माण्हुनि खे टास्क ॾींदा आहियूं सुबुह अची कि भई हर को पंहिंजे सेक्टर में कमु करणो छो की असां वटि मल्टीपल शयूं हूंदियूं आहिनि त असां विमेन विद डिसेबिलिटी, मेल विद डिसेबिलिटी, चिल्ड्रन विद डिसेबिलिटी उनजी एजुकेशन ते फिजियोथेरेपी ते इन सॼी शयुनि खे असां टास्क ॾेई पोइ असां सुपरवाइज़ कंदा आहियूं। अल्हम्दुलिल्लाह इन जेका अॼु आउं ॻाल्हायां पियो 3 ॾींहं पहिरियां असांजे चीफ मिनिस्टर साहिबु ऐं हिकिड़ो ह्यूज पैकेज ॾिनो पर्सन विद डिसेबिलिटी जेको आउं चवां पियो पाकिस्तान जी तारीख़ में सभिनी खां वॾो पैकेज आहे ऐं सिंध अगेंस्ट सबक़त खणी वियो ऐं तव्हांजे असांजे इन कम जे वजह खां अल्हम्दुलिल्लाह हाणे सिंध जे जेका 90 लाख पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि उहो उन खां फैज़याब थी था वञनि असीं अॻिते जी ॻाल्हि बि कंदासूं त ही वॾी कामयाबी आहे असांजे लाइ। जी बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। मॉर्निंग बेहद एनर्जेटिक ऐं जॾहिं कुछ ग्रुप्स के संभालणो हूंदो आहे न उहो कमु अञा वधीक ॾुखियो हूंदो आहे छो त इंडिविजुअल पर्सन जॾहिं कमु कंदो आहे त उहो सिर्फ़ु पंहिंजे कम जो जेको आहे न उहो रिस्पॉन्सिबल हूंदो आहे, जवाबदार हूंदो आहे, पर जॾहिं कमु करायो वेंदो आहे यानी पोइ जवाबदार तव्हां पाण हूंदा आहियो पंहिंजी पूरी टीम जा। सो मुंहिंजे ख़्याल सां त इहो कमु ॾाढो जेको आहे न ॾुखियो कमु बि आहे बट चवंदा आहिनि त एक्सपर्टी हासिलु थी वेंदी आहे वक़्त सां ऐं सिखी वेंदा आहियो। ऐं लाल मोहम्मद साहिबु त माशाल्लाह सच अ ग्रेट पर्सन ऐं ॾाढा डाउन टू अर्थ आहिनि। हमेशह पंहिंजे सेंटर में सभिनीनि खे वेलकम करणु ऐं ख़ूबसूरत हिकिड़ो माहौल तयारु करणु। घर मां माना जेके ॿार हमेशह घरनि में बंदि रहिया आहिनि ऐं पेरेंट्स हमेशह इहो डिसाइड करे वेही रहिया त असांजो ॿारु कुझु बि नथो करे सघे त उन्हनि खे जेको आहे सो विहारे उनजी काउंसलिंग करणु, उन्हनि ॿारनि खे वठी अचणु, फैसिलिटेट करणु, उन्हनि खे पढ़ाइणु, IT स्किल्स ॾियणु। ऐं अॼु दौर में असां सभु नाज़रीन ॼाणो था त कंप्यूटर जा स्किल्स बेहदि ज़रूरी आहिनि जेकॾहिं तव्हां दुनिया सां उन इक्वेलिटी में हलणु चाहियो था त हिननि जे सेंटर में हमेशह मां सुठो कमु थींदे ॾिठो आहे ऐं डेफिनेटली क्रेडिट गोज़ टू यू। अव्हां ई माशाल्लाह सुहिणे तरीक़े सां कमु कयो पिया। अच्छा मारू भील जी तरफ़ अॻियां वधूं था। मारू भील कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुल फर्स्ट क्लास माशाल्लाह जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे ॾिसी ॾाढो सुठो लॻो बल्कि पूरी टीम खे ॾिसी तमामु सुठो लॻो। थोरो चाहींदसि त तव्हां बि ज़िक्र कयो सुबुह जो जॾहिं उथो था ऐं डेफिनेटली अव्हां जॾहिं सेंटर में वञो था त उन ई एनर्जी सां ऐं हिकिड़ो सुठो कमु करण जी जॾहिं विल हूंदी आहे न चवंदा आहिनि देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे त पोइ रस्ता यकीनन मौजूदु रहनि था। मां चाहींदसि त थोरो ज़िक्र कयो आहे पंहिंजी मॉर्निंग। बिल्कुलु मैडम सभ खां पहिरियां इहा आहे त जीअं आम माण्हू खे पंहिंजी ज़िमेवारी जो अहसासु हूंदो आहे, जी हा, पंहिंजी ज़िमेवारी जो हिकिड़ो हुते हूंदो आहे त मूंखे छा सुबुह खां अची करिणो त हिन खां पहिरियां असांखे ऑलरेडी सर लाल मोहम्मद जी तरफ़ सां टास्क मिलियल हूंदा आहिनि जेके असांखे सुबुह जो पंहिंजे टूथ ब्रश सां गॾु असांखे ज़हन में हूंदा आहिनि त असांखे हिन खां पोइ छा करिणो आहे। बिल्कुलु उन खां पोइ असां पंहिंजी जेके रूटीन जी जेका तयारी आहे उहा करे ऐं उन्हनि समूरनि ॿारनि जी जेका हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी आहे, उन्हनि जी हिकिड़ी उमेदु हूंदी आहे त अॼु असीं नई स्किल सिखंदासीं, अॼु नओं टास्क सिखंदासीं। उन्हनि ॿारनि सां गॾोगॾु ऑफिस जा जेके बि वर्क हूंदा आहिनि उन्हनि समूरनि खे ज़हन में रखी करे जीअं अॼु बि असांजो उथणु थियो त असांखे सभ खां पहिरीं जेको आहे प्रोग्राम में अचिणो हुयो ऐं उनखां अलावा बाक़ी समूरा जेके सेंटर जा कम आहिनि उन्हनि ॿारनि जूं जेके असां ज़िमेवारियूं आहिनि उन्हनि सभिनी खे ज़हन में रखी करे ऐं सभिनीनि जे लाइ कोशिशि कंदा आहियूं त जेके पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि, जेके उमेदूं रखनि था ILC खां, जेके उमेदूं रखनि था सेंटर खां, जेके हैदराबाद में पहिरियों इहो सेंटर आहे जेके अहिड़ियूं अपॉर्चुनिटियूं पर्सन विद डिसेबिलिटी खे प्रोवाइड करे थो त उन्हनि समूरनि ॿारनि जूं उमेदूं ऐं उन्हनि समूरनि ॿारनि जूं जेके ख्वाब आहिनि उन्हनि खे पूरो करण जी असां कोशिशि कंदा आहियूं। जंहिंमें सर लाल मोहम्मद जो इंतई वॾो उनमें कैरेक्टर आहे जंहिंजी थ्रू सां उहे पर्सन विद डिसेबिलिटी तव्हां ॾिसो त असां बि उन्हनि स्टूडेंट्स मां उन्हनि ई बेनिफिशरीज़ मां निकिरी करे अॼु उन्हनि जेके सेंटर जे जेके IT ट्रेनर या IL ट्रेनर अगरि तयारु थियूं था
त इहो सॼो जेको आहे क्रेडिट जेको आहे सर ॾे वञे थो ऐं इहे ई उमेदूं ज़हन में रखजनि थियूं तॾहिं जाए वञी करे को इंसानु पंहिंजे पाण खे कामयाबु ऐं सक्सेसफुल ठाहे थो ऐं बिल्कुलु आम माण्हुनि जी या उन्हनि सां गॾोगॾु कमु करे थो। बिल्कुलु बिल्कुलु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे एंड आई न्यू इट यू आर वेरी एनर्जेटिक पर्सन ऐं डेफिनेटली जॾहिं ट्रेनर्स या टीचर्स जेको आहे उन्हनि जो हिकिड़ो चवंदा आहिनि न ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु जेकॾहिं बणिजी वञे त असांखे कुझु सुठो करिणो आहे त पोइ यकीनन उतां केतिरा ई नौजवान तयारु थींदा आहिनि ऐं सम्झो त सोसाइटी जेको आहे न हिकिड़े सुठे अंदाज़ में मज़बूत थियण जे तरफ़ वधी रही हूंदी आहे। चयो वेंदो आहे त जॾहिं एजुकेशन सिस्टम जी असीं ॻाल्हि कंदा आहियूं या उन डेफिनेशन ते बि पाण नज़र विझंदा आहियूं त हिकु शइ क्लियर थींदी आहे त इट्स अ वेरी कंटिन्यूअस इट्स कंटिन्यूअस प्रोसेस। एजुकेशन जेको आहे किथे बीहण वारो हिकिड़ो प्रोसेस कोन आहे ऐं जॾहिं असां एजुकेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं त ओपन क्लासरूम जी ॻाल्हि कंदा आहियूं हिकिड़ो डेवलप सिस्टम जी असीं ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं इक्वेलिटी जी असीं ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं ऐं मेमोराइज़ेशन जी असां ॻाल्हि कोन कंदा आहियूं क्रिएटिविटी जी असां ॻाल्हि कंदा आहियूं त पोइ उन सां ई जेको आहे न डेफिनेटली उहे मुआशरा हक़ीक़त में तरक़ी कनि था। नाज़रीन इंडिपेंडेंस लिविंग सेंटर उहो सेंटर जॾहिं हैदराबाद में शुरूआती उन जा ॾींहं हुया त उहे तमामु शयूं असांजे ज़हन जे अॻियां अचनि थियूं असांजी अखियुनि जे अॻियां तरी अचनि थियूं त केतिरो मुश्किल हुयो कमु करणु। लाल मोहम्मद साहब मां चाहींदसि त थोरो ज़िक्र कयो एंड अपकमिंग अव्हां जो जेको कमु आहे जेके अव्हां जा टारगेट्स आहिनि उन्हनि खे कीअं अॼु जे प्रोग्राम में उन्हनि जो कीअं ज़िक्र कंदव? बिल्कुलु मौज़ूद सामीन और नाज़रीन यादि मूंखे अचे थो 6 साल पहिरियों जॾहिं असीं वेंदा आहियूं ऐं पहिरियों प्रोग्राम असां गॾु कयो त असां जॾहिं हिते आयासीं त ज़ारी ॻाल्हि आहे माशरे में अवेयरनेस न हुई त माण्हू चयो भई इहो वीचारा वीलचेयर ते छा कंदा त पाण मिली करे ऐं इंतिहाई मशहूरु आहे एलियान हैदराबाद जो ख़ासि तौर ते यूथ जो ऐं यूनिवर्सिटी कॉलेजिस जो यूथ इन में सोशल वर्कर थी विया इन में डिस्ट्रिक्ट हुकूमत थी वई ऐं ख़ासि तौर ते असांजी मीडिया मैन जेका जंहिं असांजे कम खे कैमरे जी अखि में बंदि करे असां सां क़दम मिलाए तव्हां ॾिठो हाणे 5-5.5 साल में असां 4,500 पर्सन में डिसेबिलिटी के एम्पावर करे ॾिसो केतिरो मज़ो ईंदो आहे। मुंहिंजे इन सिंध में टैलेंट केतिरो आहे टैलेंट 78 साल खां ज़ाया छाल थियो पिए। कुझु माण्हू उथनि था ऐं इन अज़म जो इरादो कनि था कि कामयाबु थियण लाइ हथनि पेरनि जो थियणु लाज़मी कोन आहे कामयाबु थियण लाइ सुठे ज़हन जो थियणु लाज़मी आहे ऐं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम जो आहे मुंहिंजी बहितरीन तख़लीक़ आहे ऐं जॾहिं असीं ई चऊं था अल्लाह ताला चइबो मुंहिंजी बहितरीन तख़लीक़ आहे इन में को नुक़्स कोन आहे ऐं असीं चऊं था वीचारा अरे असांजे सिंध जा ई जिस्म कोन सुठा ज़हन ज़ाया थियनि पिया इट मीन्स अगरि असां वीचारो चयूं था त अलाह जी उन अज़ीम तख़लीक़ असां चैलेंज कयूं पिया अलाह ताला त चइबो बहितरीन तख़लीक़ आहे त ताहिरा असां मेहरान टीवी एलियान हैदराबाद एलियान सिंध साबित कयो कामयाबु थियण लाइ हथनि पेरनि जो थियणु लाज़मी कोन आहे कामयाबु थियण लाइ सुठो ज़हन जो थियणु लाज़मी ज़रूरी आहे ज़रीना जी सूरत में कामयाबु थियण लाइ सुठे ज़हन जो थियणु लाज़मी आहे मारू जी सूरत में बिलाल जी सूरत में ग़ज़ाला जी सूरत में रिज़वाना जी सूरत में बेताशा ॿारनि जी सूरत में मतीन जी सूरत में उमर जी सूरत में हू ॿार आहिनि जेका असांजे माथे जूमारो आहे छाजे लाइ पंहिंजी उन ज़िंदगी मायूसी में निकिरी अॼु इन पंहिंजे एफर्ट्स जे करे डॉलर कमाइनि पिया पंहिंजे घर वारे जी किफ़ालत करनि पिया त मक़सदु असांजो छा आहे ॾिसो असांखे हिते बीहणो कोन्हे 6 साल पहिरियों कमु शुरू कयोसीं असां जीअं मां मारू ॻाल्हि कई टास्क मिलियल असांखे असां 24/7 असांजी को मोकल कोन थी अच्छा लाल मोहम्मद साहब पाण वधीक कंटिन्यू कयूं था एंड नो डाउट आई एम आई विटनेस मां इहे सभु जेके बि नाला तव्हां काउंट कराया इहे सभु मुंहिंजी अखियुनि जे अॻियां ई असां उन्हनि खे जेको आहे न हिकिड़ी सुठी जॻह ते कमु कंदे ॾिठो आहे ऐं उहे ॾींहं बि बिल्कुलु नथा विसरनि जॾहिं उन्हनि स्टार्ट कयो कमु करणु मां तव्हांखे नाज़रीन ज़रूरु ॿुधाईंदमि त केतिरा हिननि जा मेंबर जेको आहे सो गवर्नमेंट जॉब में बि अची विया ऐं उहो न हिकिड़ो प्रैक्टिस में जॾहिं माण्हू हुजे जॾहिं उहो पढ़ाई सां जुड़ियल हुजे तॾहिं उहो अॻियां वधी सघंदो आहे त हिननि माण्हुनि जो हिकिड़ो ख़ूबसूरत किरदारु आहे असांजी सोसाइटी खे ख़ूबसूरत बणाइण में ब्रेक जी तरफ़ पहिरियां अॻियां वधूं था ऐं नाज़रीन प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जी प्रिंस जे हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ाइत सां प्रिंस बिस्किट तयारु कयो वियो आहे तव्हां काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी चॉकलेटी ज़ाइको पेश करे थो। अॻियां वधूं था आयल जेके असांजा मुआज़िज़ महिमान आहिनि उन्हनि सां कचहरी ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में हले पई। जी लाल मोहम्मद साहब, मां चाहींदसि त थोरो हिकिड़ो त मां पहिरीं बि ज़िक्र करे चुकसि त अव्हांजो जेको सेंटर आहे उहो पूरे हैदराबाद में हिकु वाहिद उहो सेंटर आहे जिते असां इन तरह जो हिकिड़ो यूनिक कमु थींदे ॾिठोसीं। इन खां पहिरियां असां जेको आहे हैदराबाद में इन तरह जो को बि इंस्टीट्यूट को बि सेंटर कोन ॾिठो आहे। अच्छा, अव्हांजो इन फ्यूचर हिन वक़्तु छा टारगेट्स आहिनि ऐं छा चाहियो पिया, छा करिणो आहे? मां चाहींदसि त उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयो। जी बिल्कुलु, जीअं त असां हीअ ॻाल्हि कई 16 तारीख़ ते असां चीफ मिनिस्टर हाउस में हुआसीं ऐं कंटिन्यूस एफर्ट्स हुयूं पंहिंजियूं जी पंहिंजे अहलियाने हैदराबाद अहलियाने सिंध असां जागृता पैदा कई पे त उहा ॻाल्हि असांजी चीफ मिनिस्टर साहब ॿुधी ऐं अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो पाकिस्तान जी तारीख़ जो सभिनि खां वॾो पैकेज सिंध लाइ आयो आहे पर्सन विद डिसेबिलिटी लाइ। ॾिसो जीअं पाण चवंदा आहियूं स्टेयर्स फॉर समवन रैम्प्स फॉर एवरीवन यस। ऐं इंसान जी मोबिलिटी इंश्योर थी वञे त उन तक़रीबन मसइला हल थी वेंदा आहिनि। त उन डिवाइसिस जी मद में हिकिड़ो ह्यूज पैकेज सिंध तमामु DPOs खे मिले पियो। हाणे को पर्सन विद डिसेबिलिटी विदाउट व्हीलचेयर तव्हांखे नज़र इंशाल्लाह कोन ईंदो इंशाल्लाह जी। ऐं हाणे असांजो प्लान छा आहे? ॾिसो असां जो जेको टारगेट आहे उहो 90 लाख पर्सन विद डिसेबिलिटी आहिनि। जी हा, मुंहिंजे सिंध जा जेका अज़ीम ज़हन आहिनि, अगरि सिंध खे असांखे तरक़ी जी राह ते गामज़न करिणो आहे त उन 90 लाख पर्सन विद डिसेबिलिटी खे असांखे यूटिलाइज़ करिणो आहे। जी हाँ, सिर्फ़ु जीता जाता इंसान कोन आहिनि, हू सुठा ज़हन आहिनि जेके स्टीफन हॉकिंग ठहिणो आहे, जेके साइंसदान ठहिणो आहे, जेके स्पोर्ट्समैन ठहिणो आहे, जेके एंकर ठहिणो आहे, मुख़्तलिफ़ शोबे में पंहिंजो पार्टिसिपेशन करणी आहे। हाणे असां छा सोचियो आहे, हिकिड़ो ई सेंटर काफ़ी कोन आहे। ॾिसो असां ही मॉडल जे तौर ते पेश कयोसीं ऐं इन सेंटर खे असां ग्लैमराइज़ करे ॾिसो तव्हां असां कहिड़ी बार खे असांखे मिलंदव त उन जी स्वेग ड्रेस हूंदो, हा बिल्कुलु सुठी इन जी व्हीलचेयर हूंदी, सुठो ॻाल्हाइणु हूंदो ऐं ट्रेंड हूंदो ऐं जॾहिं हू माशरे में वञे थो त उनखे सर में चशम क़बूल करनि था। सोशल एक्सेप्टेंस तॾहिं थींदी जॾहिं सेल्फ एक्सेप्टेंस थींदी। सेल्फ एक्सेप्टेंस जे लाइ ट्रेनिंग जी ज़रूरत पवंदी आहे। अहिड़ा सेंटर क़ाइमु करणा पवंदा आहिनि। अहिड़ा सेंटर क़ाइमु करण लाइ ॾिसो असां पहिरियों छा कंदासीं, पर्सन विद डिसेबिलिटी खे डॉक्टर के हवाले कंदा हुआसीं, एज़ अ मरीज़ हिन खे ट्रीट कंदा हुआसीं। पर तव्हां अची पाण ऑब्ज़र्व कयो असांजो 23.5 कलाक जी ज़िंदगी जेकी हूंदी आहे आर्ट ऑफ डेली लिविंग होती है। इन व्हीलचेयर ते वेही तव्हांखे शिफ्ट कमोड ते कीअं थियणो आहे, इन व्हीलचेयर ते वेही तव्हांखे गाॾी ते कीअं शिफ्ट थियणो आहे, इन व्हीलचेयर ते वेही तव्हां शॉपिंग करण कीअं वेंदव, इन व्हीलचेयर ते वेही तव्हां बिज़नेस कीअं कंदव, इन व्हीलचेयर ते वेही तव्हां स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी कीअं वेंदा आहियो, इन व्हीलचेयर ते वेही तव्हां इज़्दिवाजी ज़िंदगी कीअं बसर कंदव। 23.5 कलाक जी ज़िंदगी 15 खां 20 मिंट असांजी फिजियोथेरेपी थींदी आहे। इन जो मतिलबु छा आहे, असां सॼे पाकिस्तान खे हिकिड़ो मॉडल ॾिनोसीं कि अगरि कमु करिणो आहे त कमु पर्सन डिसेबिलिटी करिणो आहे त अच्छा लाल मोहम्मद साहब मूंखे पहिरीं तव्हां इजाज़त ॾियो, असां वटि लाइव कॉलर शामिल आहिनि, हुननि खे प्रोग्राम में शामिल कयूं। मे बि का अहिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि हुजे जंहिंखे डिस्कस असीं पंहिंजे प्रोग्राम में करे सघूं। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अजी ताहिरा मदद अली पियो ॻाल्हायां जचाल हैदराबाद खां। जी जी, तव्हांखे भली कार चऊं था, वेलकम चऊं था सुबुह बहरान प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह जी माशाल्लाह। अॼु जा महिमान तमामु सुठा आहिनि, काराइता महिमान आहिनि। लाल मोहम्मद सां थोरी ॻाल्हि ॿोल करणी हुई। जी हा जी हा जी हा, मदद साहब लाल मोहम्मद साहब ॿुधनि पिया, तव्हां ॻाल्हाए सघो था हुननि सां। जी जी महिरबानी। लाल मोहम्मद साहब अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो मोहतरम? वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। बेहतरीन, प्रीटी वेल। जी प्रोफेसर मदद अली जतियाल पियो ॻाल्हायां, अव्हां सां मुलाक़ात बि आहे मुंहिंजी। बिल्कुलु 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 सही। हाणे अर्ज़ु इहो आहे त मूं जीअं तव्हां सां मुलाक़ात कई रमज़ान शरीफ़ में त पोइ ॻोठ मां वियोसीं, उते डिसेबल खोड़ माण्हू जेके मूं लिस्ट ठाही जी जी जेके सरकार में इनरोल्ड न आहिनि या तव्हांजे इदारे में इनरोल्ड न आहिनि। तव्हां ते वॾो कमु पिया कयो वॾी लेवल ते, मां फ़ख़ुरु थो कयां तव्हां ते। हाणे उनजो छा तरीक़ेकार हूंदो जो उन्हनि खे तव्हांजे इन्हनि इदारनि में इनरोल करायूं ताकी उन्हनि जे लाइ कुझु आसानियूं पैदा थी सघनि?
ठीकु आहे, ठीकु आहे मदद ॿियो 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 सुवाल आहे त आम माण्हू तव्हांजे लाइ छा करे, तव्हां को ॿुधायो त तव्हां पब्लिक छा करे तव्हांजे लाइ, कहिड़े तरीक़े सां तव्हांजे लाइ बि हेल्प करे, इहो बि ॿ सुवाल आहे। ओके जी, थैंक यू, तव्हां प्रोग्राम में शामिल थिया। जी हा लाल मोहम्मद साहब, अवां चयो त 90 लख जेको आहे सो पर्सन विद डिसेबिलिटीज़ असांखे जेको आहे न तैयार करणा आहिनि। ऐं मदद साहब ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त अञा बि केतिरा ई नौजवान, केतिरा ई ॿार अहिड़ा आहिनि जेके इनरोल्ड बि न आहिनि, जिन जो उहो अंग अखर बि असांखे ख़बर कोन थी पए त आख़िर उहे ॿार केतिरा आहिनि। सो अव्हां उन हवाले सां छा पिया कमु कयो? ॾिसो, जीअं असां पहिरें ॻाल्हि कई, असां ॻाल्हि कयो 90 लख जी न, जी हा, त तक़रीबन 10% बि विज़िबल कोन्हनि, अंदाज़ो कयो केतिरो ज़ियाबो थिए। जी हा, जी हा, असांखे इन सेक्टरनि में 24/7 कमु करिणो आहे। जी ॻाल्हि एनरोलमेंट जी थी, सरकाऊं ॾींदो वञा, DPD जो हर शहर में सेंटर्स आहिनि ऐं DPOs डिसेबल ऑर्गेनाइजेशन आहे, तव्हां उन सां कनेक्ट थी वञो, उनखे डेटा ॾियो, उहो फॉर्म फिल करे DPD डिपार्टमेंट में ॾींदा ऐं इनरोल थी ऐं उन जो डिसेबिलिटी सर्टिफिकेट थींदो। डिसेबिलिटी सर्टिफिकेट थी वेंदो त गवर्नमेंट जे रिकॉर्ड में अची वेंदो आहे, जी हा, इन रिकॉर्ड में अची वेंदो आहे। त फर्दर छा करिणो आहे, फर्दर जेको आवाम खे करिणो आहे उहो छा करिणो, कुझु बि न करिणो आहे, तव्हां सिर्फ़ु आवाज़ उथारियो, सभु कुझु तव्हांजी सराउंडिंग में मौजूदु आहे। हा ॾिसो असां असल में डिसेबिलिटी खे ॾिसी असां उन ते सिर्फ़ु डिस्कस कंदा आहियूं, इन ते सिर्फ़ु रोईंदा आहियूं, परेशान थींदा आहियूं। इन जो हल सिंपल हल आहे। सिंपल हल छा आहे, मारू जा ॻाल्हि चयां या बिलाल जी ॻाल्हि चयां, कुझु असां को पढ़ियो वञे त कोन आहे, को इंजेक्शन कोन आहे, हीअ आया साॾे असांखे जीअं असांखे विद डिसेबिलिटी 20-22 साल घर वेठा आहियूं, जी हा, ऐं ॿिया परेशान थिया, असां परेशान न थियासीं, असां खणी व्हीलचेयर ॾेई छॾी, हलण जो मसइलो आहे, मिली वियो। हाणे मारू में ज़रीना में तार में फ़र्क़ु कोन आहे, बिल्कुलु बिल्कुलु फ़र्क़ु कोन आहे, हलण जो मसइलो मसइलो थियो। हाणे महिनत इन्हनि खे करणी आहे, जी हा, इंफ्रास्ट्रक्चर फ्रेंडली करे छॾियो, रैम्स छा जो स्टेयर्स फॉर यू, रैम्स फॉर अस, सीढ़ियूं कोन्हनि त तव्हां हैंडीकैप, रैम्स कोन्हनि त असां हैंडीकैप, ही ॿिनि शयुनि जो कॉम्बिनेशन थी वियो, को माण्हू पोइ ते कोन बचंदो। असांखे सिर्फ़ु भितर छोड़णो आहे तालाब में, ऐं लोकल हुकूमत खे, प्रोविंशियल हुकूमत बहितरीन कमु करे पई, असांजी उन जी सहायता करे सिंध खे फ्रेंडली पर्सन विद डिसेबिलिटी इंफ्रास्ट्रक्चर जे तौर ते सूबे प्रोविंस में शामिल करिणो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां, ऐं प्राउडली चाहियां थो, ॾिसो प्राउडली चाहियां थो, ऐं सिंध वासी आहियां, उन सिंध में रहां थो जिथे हद खां वधीक पर्सन विद डिसेबिलिटी जे लाइ कमु थिए पियो। ज़रूरत इन एमर्जी आहे, ॾिसो पर्सन विद डिसेबिलिटी पाण अॻिते अचनि, इन सेक्टर में कमु करणु, पोइ 90 लख न 3.5 करोड़ पर्सन विद डिसेबिलिटी पाकिस्तान जा झूमर ठहंदा ऐं सॼी दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन कंदा। ज़बरदस्त ज़बरदस्त, बहितरीन, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हायो आहे। ऐं चवंदा आहिनि न क्रीम ऑफ द सोसाइटी, जेकॾहिं कुझु असां ख़ूबसूरत उहे ज़हन गॾु कंदा आहियूं ऐं असीं जॾहिं को नंढे लेवल ते बि को प्रोग्राम करणु चाहींदा आहियूं त असांखे जेको आहे न उन्हनि सुठनि ज़हननि जी ज़रूरत हूंदी आहे जेके सोसाइटी जे लाइ इंस्पिरेशन बणिजी सघनि। ऐं हिन तरह जा माण्हू जॾहिं उते मौजूदु हूंदा आहिनि त यकीनन हिकिड़ी सुठे अंदाज़ में उहो मैसेज स्प्रेड थींदो आहे, उन्हनि माण्हुनि ताईं बि उहो मैसेज वेंदो आहे जेके अॼु बि पंहिंजे ॿार खे जेको आहे सो उन शर्मिंदगी जे बाहिरि शायदि लिकाए घर में वेठा आहिनि त असांजो ॿारु कुझु नथो करे सघे। सो तव्हां ज़रूरु अव्हांजे घर में जेकॾहिं को इन तरह जो ॿारु आहे त ज़रूरु कोशिशि कयो त तव्हां जेको आहे सो हिकिड़े सुठे ग्रुप सां कनेक्ट पंहिंजे ॿार खे कराए सघो त तव्हांजो ॿारु जेको आहे सो सोशली बि स्ट्रॉन्ग थी सघे। ऐं लाल मोहम्मद साहब ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त सोशली एक्टिव थियण जे लाइ ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त पंहिंजो पाण सां पहिरीं मुहबत कई वञे, पंहिंजो पाण ते कमु कयो वञे, पंहिंजो पाण खे सुञाणियो वञे। अच्छा जी ज़री न इहो मां ठीकु चवां पई, ईअं आहे त पहिरियों जेको आहे सो पंहिंजो पाण ते कमु करणो हूंदो आहे। अच्छा उनजे पोयां बि जेकॾहिं ॾिसिजे त कुझु स्टेप्स आहिनि, उहे स्टेप्स हली अचणा पवंदा आहिनि। अव्हां छा था सम्झो त उहे ॿार जेके घरनि में मौजूदु आहिनि जिन जी उहा एनरोलमेंट जेको आहे न उहो काउंट बि उहो ॿारु कोन आहे थियल ऐं उहे पेरेंट्स जेको आहे उन ॿार खे कढण जे लाइ बि तयारु न आहिनि, त ज़रीना तव्हां उन्हनि पेरेंट्स सां हिन वक़्तु मुखातिब आहियो, छा चवणु चाहींदव?
मां उन्हनि वालिदनि जेके आहिनि उन्हनि खे इहो चवंदमि त तव्हां अगरि तव्हां वटि 5 ॿार ॿिया आहिनि तव्हां उन्हनि ते बिल्कुलु महिनत कयो, छो जो वालिदनि जेके हूंदा आहिनि उहे पर्सनल डिसेबिलिटी अगरि उन्हनि जे घर में हूंदो आहे त हू उन ते एॾो फोकस न कंदा आहिनि, हू सम्झंदा आहिनि त इहो नाकार आहे, इहो कुझु न करे सघंदो, जेको फिट आहिनि असां उन्हनि ते फोकस कयूं त उहो अॻिते हली असांजे लाइ कुझु कंदा। ऐं ज़्यादातर तव्हां ॾिठो हूंदो त जेके पर्सनल डिसेबिलिटीज़ हूंदा आहिनि उहे अहसास महरूमी जी वजह सां, तनाई जी वजह सां डिप्रेशन में हलिया वेंदा आहिनि ऐं मोस्टली उन्हनि जी डेथ थी वेंदी आहे, छो जो उहे अकेलाइफ जो घणो शिकार हूंदा आहिनि ऐं वालिदिन उन्हनि ते फोकस न आहिनि कंदा। अगरि वालिदिन न आहिनि कंदा त पोइ जेकी सोसाइटी आहे उहा बि उन्हनि खे छॾे ॾींदी आहे। ऐं मां पाण मतिलबु इन्हनि ॻाल्हियुनि जी विटनेस आहियां त मूं काफ़ी पाण एतिरा अहिड़ा ॿार ॾिठा जेके घर ताईं महदूद आहिनि, जेके अॼु ॾींहं ताईं ॿाहिरि निकिरणु नथा चाहिनि, अॼु ॾींहं ताईं उन्हनि जो वालिदिन उन्हनि खे कढनि कोन था त असांखे मुआशिरो छा चवंदो, सोसाइटी छा चवंदी। त वालिदिन खे खपे त उहे अहिड़नि सेंटरनि ते अचनि ऐं उन्हनि खे एनरोल कनि ऐं ताकी हू पंहिंजी जेके पहिरियां हू पंहिंजी डिसेबिलिटी खे एक्सेप्ट कनि ऐं उनखां बाद में उहो सोशल ते लाइफ जी तरफ़ वञनि। उहे अगरि ॿाहिरि निकिरंदा उन्हनि जो कॉन्फिडेंस डेवलप थींदो, हुननि जी एजुकेशन कंटिन्यू हलंदी ऐं हू हिकु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार ज़िंदगी गुज़ारे सघनि था। बिल्कुलु ज़रीना, बिल्कुलु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॻाल्हि कई आहे। मारू तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त एक्सेप्टेंस ऑफ डिसेबिलिटी और यू आर डिफरेंटली एबल, हिकिड़े तरफ़ तव्हां नज़र विझो था तव्हां डिसेबल आहियो ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो था त डिफरेंटली एबल आहियां। सो उहो ॿारु जेको घर में मौजूदु आहे या उहो नौजवान माण्हू जेको घर में मौजूदु आहे ऐं सम्झे पियो त आउं कुझु बि नथो करे सघां, तव्हां हुन सां मुखातिबु आहियो, छा चवणु चाहींदव? जी बिल्कुलु मैडम, सभ खां पहिरियां जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेके हिकिड़े पेरेंट्स हूंदा आहिनि ऐं ख़ासि तौरु पर्सन विथ डिसेबिलिटी, हू पंहिंजो पाण खे एक्सेप्ट करे त मुंहिंजी हीअ डिसेबिलिटी आहे ऐं हिन जो हल छा आहे। अगरि मुंहिंजी डिसेबिलिटी इहो आहे त मुंहिंजा पेर कमु नथा करे सघनि त मूंखे इहो एक्सेप्ट करिणो पवंदो, मुंहिंजी इहा डिसेबिलिटी आहे त मूंखे व्हीलचेयर ते वेही करे या व्हीलचेयर पंहिंजे जेका व्हीलचेयर मुंहिंजी हूंदी आहे उहा मुंहिंजे हलण ऐं हर शइ उन चुरपुर जी जेका आहे उन मसइले खे हल करे थी। जॾहिं आउं पंहिंजे पाण खे एक्सेप्ट कंदो आहियां, जॾहिं आउं पंहिंजी डिसेबिलिटी खे एक्सेप्ट कंदो आहियां, तॾहिं आउं दुनिया जे हर उहो कमु करे सघंदो आहियां। तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर न सिर्फ़ु माइट जेके हूंदा आहिनि उहे पंहिंजे ॿार खां या उन जेके शर्माइनि था त असांजो ॿारु डिसेबल आहे त छा कंदो, पर पर्सन विथ डिसेबिलिटी ख़ुदि जेके उहे एक्सेप्ट नथा कनि त असांजी डिसेबिलिटी आहे, माण्हू छा चवंदा, असांजी डिसेबिलिटी आहे, असां कुझु बि न करे सघंदासीं, असांजी डिसेबिलिटी आहे त असां कीअं अॻिते हली सघंदासीं। जॾहिं उहे पर्सन विथ डिसेबिलिटी पंहिंजी डिसेबिलिटी खे एक्सेप्ट कनि था ऐं पंहिंजो पाण खे क़ाबिल इंसान सम्झनि था, तॾहिं उहे साॻी मूं वांगुरु ऐं मैडम वांगुरु अहिड़ा कई खोड़ सारा ॿार जेके असांजे सेंटर में तयारु थिया आहिनि, ईअं ई बिल्कुलु तयारु थी करे माशरे में कमु करे सघनि था। ऐं मुंहिंजी एडवाइस इहा आहे त उहे पर्सन विथ डिसेबिलिटी जेके घरनि में वेठा आहिनि, जेके इहे सोचे वेठा आहिनि त असां कुझु नथा करे सघूं, उहे जीअं हैदराबाद में हुजनि त असांजे सेंटर सां राब्तो कनि। जिते बि जेके गवर्नमेंट जा हीअं सेंटर्स ठही चुका आहिनि, स्पेशल एजुकेशन जो पहिरियां हाणे त थी वियो आहे, पंहिंजो पर्सन विथ डिसेबिलिटी लाइ कई अहिड़ा ILC जेके सेंटर खुलिया आहिनि, उन्हनि में जेकॾहिं वञनि पंहिंजो पाण खे एनरोल कराइनि ऐं ख़ुदि मुख़्तियार थी करे कमु कनि पंहिंजो पाण। ज़बरदस्त, तमामु सुठो। लाल मोहम्मद साहब, सोशल मीडिया ते हर को अॼु जे दौर में एक्टिव आहे, उहो घर को बि कोन आहे जिते नौजवान हुजनि ऐं उन्हनि जा जेको आहे सोशल अकाउंट्स न हुजनि ऐं हू एक्टिव न हुजनि, पर पोइ बि मां चाहींदसि त तव्हां तरीक़ेकार ज़रूरु शेयर कजो त उहे पेरेंट्स जेके हिन वक़्तु प्रोग्राम खे ॾिसनि पिया ऐं उन्हनि जे घर में को हिकु ॿारु मौजूदु आहे ऐं उहो एडल्ट फॉर एग्ज़ाम्पल मौजूदु आहे उन्हनि जो ॿारु, ऐं हू तव्हां सां कॉन्टेक्ट करणु चाहिनि या कंहिं इंडिपेंडेंट लिविंग सेंटर ताईं पहुचणु चाहिनि त छा तरीक़ेकार आहे? बिल्कुलु तारा, असल में असां जहिड़ी बि एक्टिविटी कंदा आहियूं ऐं असां ई सम्झंदा आहियूं इन दौर में सोशल मीडिया जो हिकिड़ो वेपन आहे अॻिते वधण लाइ, हिकिड़ो सभिनि खां ह्यूज वे आहे अॻिते वधण लाइ। मिसाल जे तौर ते असांजे मुआशरे में हिकिड़ो माइंड सेट ठहियलु आहे की जिथे माज़ूर खे ॾिसंदासीं पहिरियों सम्झंदा कि जन्नत जो टिकट आहे, कुझु ॾींहं त जन्नत कमायूं। ज़ाहिर ॻाल्हि आहे, पेरेंट्स हद खां वधीक प्यारु कंदा पंहिंजे ॿार खां, एतिरा रिसोर्सिस थींदा कोन्हनि। मिसाल तव्हांखे ॾियां, मिसाल जे तौर कोई स्पाइनल कॉर्ड इंजरी जो ॿारु आहे, इस यूरिन स्टोन कंट्रोल में कोन आहे। हाणे पेरेंट्स जेके खाइण पीअण लाइ लाचार आहिनि, हू कीअं पेपरिंग कंदा उनजी, बिल्कुलु आहे न। त असां ई चाहियूं था जीअं गवर्नमेंट इनिशिएटिव वरितो आहे, कुझु न करनि, सिर्फ़ु ॾिसो सिन डिसेबिलिटी एक्ट ठहियलु आहे, उनमें उनजे राइट्स प्रिजर्व थियल आहिनि। पेरेंट्स पंहिंजो किरदारु अदा करनि, वालिद
भाव अची जोड़ण सां गॾु अंदाज़ो नथा करे सघो विद इन ईयर ई सॼा आइडेंटिफाई थींदा। जी हाँ जी ऐं गवर्नमेंट वटि एतिरो फंड आहिनि इन शइ जो, एतिरो वधि खां वधीक फंड आहे, एतिरा सेंटर क़ाइमु कयल आहिनि। हा हिकिड़ी शइ जेको असांजी डायरेक्शन सही कोन्हे, हू छा आहे, ॾिसो हिते आउं स्टूडियो में आयो हुयुसि जी हाँ त मीडिया सां रिलेटेड माण्हू सॼा वेठा आहिनि जेके मीडिया खे सुञाणनि था। बिल्कुलु असांजे बदकिस्मती सां पाकिस्तान में छा आहे, पर्सन विद डिसेबिलिटी खे जेको ट्रीट करे थो न, उहो एक्सपीरियंस कोन्हे, सही, वो नॉन हैंडीकैप है। यस यस ॾिसो मूंखे ख़बर आहे इन व्हीलचेयर जो वेहण जी तकलीफ़ छा आहे, इन बग़ैर पेरनि जे हलण जी तकलीफ़ छा आहे, ऐं मूंखां वधीक को केरु कोन थो ॿुधाए सघे कि इन जो हल छा आहे। जी हाँ ज़रना खां बहितर केरु नथो ॿुधाए सघे, मारू खां बहितर केरु कोन थो ॿुधाए सघे। तव्हां पर्सन दिलि वॾा रखियो, पर्सन विद डिसेबिलिटी खे जॻह ॾियो, अॻिते अचो, हिननि खे ट्रेन कयो, यकीन जाने ही पाण जॾहिं कमु कंदा न, जॾहिं मूव कंदा। मिसाल जे तौर ते तव्हांखे यादि हूंदो असां फ्लड में जॾहिं निकितासीं, डॉक्टरनि व्हीलचेयर जी कैंपेन हलाईसीं। हाँ बिल्कुलु, एॾी ख़ूबसूरत कैंपेन हली हुई, सॼो संत ख़ुशि थियो बि। जी हाँ। अच्छा लाल मोहम्मद साहब, पाण इन ई एग्ज़ाम्पल खां अॻियां अची करे डिस्कस कंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। नाज़रीन असां अॼु जे प्रोग्राम में कंदासीं, ॾाढा सुठा महिमान बि मौजूदु आहिनि, त जेको टॉपिक हले पियो उन हवाले सां डिस्कशन तमामु सुठे अंदाज़ में ताईं पहुचे पियो। वक़्तु थी वियो आहे ब्रेक जो, ब्रेक वठूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी चॉकलेटी ज़ाइको पेश करे थो। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। यकीनन अवां जी मॉर्निंग ॾाढी सुठी थी हूंदी ऐं पंहिंजे कमकार सां अवां जेको आहे सो मसरूफ़ बि थी विया हूंदा। ॿार डेफिनेटली उहे स्कूल वञी चुका हूंदा ऐं पेरेंट्स हिन वक़्तु घर में मौजूदु हूंदा ऐं तमामु जेके असांजा व्यूअर्स हिन प्रोग्राम खे ॾिसंदा आहिनि डेफिनेटली चाहींदा आहियूं त हिकिड़ो सुठो डिस्कशन अवां ताईं पहुचणु घुरिजे। सो असीं उन ई कोशिशि सां ॿीहर अवां जे ॾाढो मौजूदु आहियूं। नाज़रीन अॼु जे प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे, कणिक जी भरपूर ग़िज़ायत मौजूदु आहे। इन प्रिंस बिस्किट जे स्पॉन्सरशिप सां असां अॻियां वधूं था। ऐं लाल मोहम्मद साहब, असां जॾहिं उन ॿार जी ॻाल्हि करियूं था उहो जेको व्हील चेयर ते मौजूदु आहे, ऐं तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त जे इंसान जी जेका तकलीफ़ हूंदी आहे न, उनखे ई ख़बर हूंदी आहे त हिन जा चैलेंजिस छा आहिनि या हिन जो हल छा आहे। पर असांजी सोसाइटी में इहा शइ ॾिसण जे लाइ असांखे मिली आहे त उहो पर्सन जंहिंखे इन शइ जी तकलीफ़ जो उहो अहसासु न आहे, पर उन वटि उहा बजट बि अचे थी ऐं उहो उन कम खे करे पियो, त डेफिनेटली अव्हां ई उन शइ खे सुठे अंदाज़ में बयानु करे सघो था त छा असां वटि कमु थिए पियो या कीअं असां वटि कमु थियणु घुरिजे या कीअं जेको आहे सो उन पर्सन खे चांस ॾियणु घुरिजे जंहिंजो हक़ आहे। जी इसे असल में एज अ सोसाइटी मैन या एज अ सिटीज़न असांखे पंहिंजो रोल अदा करिणो आहे। मिसाल जे तौर ते ताहिरा जी नीड आहे स्टेयर्स ऐं डोर जी हाइट ऐं विड्थ केतिरी थियणु खपे, हलण फिरण माण्हुनि जी नीड उहा हूंदी आहे। हाँ हाँ बिल्कुलु सही है। अच्छा, जॾहिं पर्सन विद डिसेबिलिटी के प्लानिंग में शामिल कंदासीं, जीअं फॉरेन कंट्री में थिए थो, ख़र्चो एतिरो आहे ई कोन। तव्हां अगरि 2.5 फुट जो दरवाज़ो कयो आहे, उनखे 3 फुट करे छॾियो, ताहिरा बि यूज़ करे सघे थी ऐं व्हीलचेयर यूज़र बि यूज़ करे सघनि था। ईअं अच्छा, स्टेयर्स जे भर में रैंप लॻाए छॾियो। ही असल में ही मुआशिरो असांखे हैंडीकैप ठाहे पियो। वजह नी छा आहे, न पेरेंट्स पंहिंजो रोल अदा करनि पिया, न यूथ हाणे अचे पई, यूथ अचे पई न, 78 साल खां कोन थियो। ही वॾो सिंपल आहे। ॾिसो, सिंध डिसेबिलिटी एक्ट ठहियो आहे, एतिरो कॉम्प्रिहेंसिव एक्ट ठहियो आहे जेका बयानु नथा करे सघूं। उन मुताबिक़ उन ते इम्प्लीमेंट थी सघे न, विद इन ईयर ई मसइला हल थी वेंदा। पोइ डिस्ट्रिक्ट लेवल ते ग्रीवेंसेस कमेटी ठाहिणी आहे, उनखे सुपरवाइज़ केरु कंदो। अच्छा, मालूमाती असांखे माना सभिनी खां पहिरियां असां सेशन क़ाइमु कयूं, सेमिनार क़ाइमु कयूं, सिंध डिसेबिलिटी एक्ट छा आहे। मिसाल जे तौर ते तव्हांजो हिकिड़े शख़्स जो मोबाइल चोरी थी वेंदो आहे, इनखे प्रोसेस ख़बर आहे कि चोरी शुदा मोबाइल जी कंप्लेन आउं किथे कयां, थाणे वेंदुसि, FIR कटाईंदुसि, पुलिस ईंदी, फलावर जो प्रोसेस आहे न। जॾहिं प्रोसेस करे ख़बर कोन पवंदी
त वेठो रोंदो रोंदो डेफिनेटली से हाँ ॾिसो हॉस्पिटल जो रस्तो कंहिंखे ख़बर न हुजे बसि रोंदो रोंदो बीमार आहियां इहे सिंध डिसेबिलिटी एक्ट ठहियल आहे इन जे बारे में मालूमात असांखे स्प्रेड करणी आहे ताकी 90 लाख सिंध जा पर्सन विद डिसेबिलिटी ऐं इन जे पेरेंट्स फैज़याब थी सघनि तव्हांखे अंदाज़ो कोन आहे अगरि हिकिड़े घर में पर्सन विद डिसेबिलिटी आहे न त उन सां गॾु 20 माण्हू परेशान आहिनि बिल्कुलु बिल्कुलु त असां केतिरो वॾो कमु कयो आहे माशरे खे अंदाज़ो ई कोन आहे असां सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे सेंसिटाइज़ कोन कयो आहे एम्पावर कोन कयो आहे इन वालिद वालदा चाचा मामा सौट कज़न भेण भाउ इहे 20 माण्हू थियनि था हिकिड़े माण्हू जी एम्पावर करण खां पोइ 20 माण्हुनि जी परेशानी ख़तम थी वेंदी आहे हिकिड़ो माण्हू अगरि परेशान आहे एम्पावर कोन आहे त 20 माण्हू परेशान आहे 20 इंटू 7.5 करोड़ सही सॼो सिंध परेशान थी बिल्कुलु बिल्कुलु त असां त जीअं सिंध असां चयो आहे असां हक़ीक़ी माण्हू चयो आहे जीअं सिंध सां प्यार कंदा आहियूं 4,500 पर्सन विद डिसेबिलिटी खे 5 साल में एम्पावर करे असां सिंध सां मोहबत जो इज़हार कयो आहे हाणे असां छा चाहियूं पिया हुकूमत सां मिली जेका 90 लाख असांजा जेके बहितरीन ज़हन आहिनि उन्हनि खे पाण एम्पावर करे IT जी तालीम ॾियूं जी हाँ सेंसिटाइज़ करे स्पोर्ट्समैन ठारायूं ऐं ॿाहिरि मुल्क मेडल कढी अचनि जीअं बिलाल आहे IT एक्सपर्ट थी वियो आहे ईअं असांखे रोल अदा करणो पवंदो ॾिसो सभिनि खे पहिरियों छा करणो पवंदो असांखे पर्सन विद डिसेबिलिटी खे ट्रेंड माण्हुनि जे हथां जीअं ॾिसो न ऐं अगरि बीमार माण्हू डॉक्टर ॾे वेंदो या इंजीनियर ॾे वेंदो ऑब्वियसली डॉक्टर ॾे वेंदो त असांखे अगरि पर्सन विद डिसेबिलिटी खे सेल्फ एक्सेप्टेंस कराइणी आहे न त असांखे ट्रेंड जेका लीडर्स आहिनि ट्रेंड जेका पर्सन विद डिसेबिलिटी लीडर उन ॾे खणी वञिणो पवंदो छो मूं ते बीती आहे आउं क्रॉलिंग कंदोसि मूं ते 100 माण्हू खिलंदा हाणे आउं सक्सेस उन फेज़ मां निकिरी सक्सेसफुल लाइफ गुज़ारे पियो मूंखे ख़बर आहे उहो मसइलो छा हो इन जो हल छा आहे हू जॾहिं ॾिसंदो हू माण्हू के ज़रीना जी ऐं मुंहिंजी डिसेबिलिटी सेम आहे हाणे ज़रीना सक्सेसफुल लाइफ गुज़ारे थी पई हू चए थी जॾहिं हीअ करे सघे थी आउं छा नथो करे सघां कोई आइडिया एक्सचेंज थींदा आहिनि पोइ इन खां मुआशरे में चेंज ईंदो आहे बदकिस्मती छा आहे असां जॾहिं माण्हू हायर कंदा आहियूं असां सिर्फ़ु जॉब लाइ हायर कंदा आहियूं आहे कोन जॉब लाइ हायर कंदा त पोइ उहो चेंज नथो अची सघे हाणे ॾिसो तव्हां 4.5 साल में 5 साल में ह्यूज चेंज ॾिठो आहे हैदराबाद में ऐं माण्हू मोबिलाइज़ थी विया आहिनि एतिरा प्यारा माण्हू एतिरा टैलेंटेड माण्हू एतिरा कमु करण वारा माण्हू सिंध में मौजूदु किथे कोन आहिनि उहो ई सिंध आहे त हाणे असांखे मिली करे वधीक कमु करिणो आहे ताकी असां सिंध खे अॻिते खणी वञूं जी हाँ लाल मोहम्मद साहब ज़रीना मौजूदु आहे ज़रीना तव्हांजी तरफ़ मां अॻियां वधंदसि ज़रीना मां चाहींदसि त थोरो तव्हां जेको आहे पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कजो पहिरियों त तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं वियो ऐं अव्हां बि जेको आहे न सिखण जे लाइ उते मौजूदु रहियो ऐं हींअर तव्हां हिकु सुठा ट्रेनर आहियो सो ज़रीना जो एक्सपीरियंस कीअं रहियो आहे मूंखे पहिरियां जॾहिं मां सेंटर में वई हुयमि आइडेंटिफाई मूंखे कयो वियो उन खां बाद में जॾहिं मां उन सेंटर ते वियसि त मूं सोचियो हुयो त मां हिते आई आहियां 1-2 ॾींहं ईंदमि ऐं उन खां बाद में मां न ईंदमि अच्छा मां हिननि जी दुनिया अलॻि आहे मां फिट आहियां मां हिते छा कंदमि मुंहिंजी मेडिसिन हले थी मां ठीकु थी वेंदमि मुंहिंजो जेको पंहिंजो कॉन्सेप्ट हुयो सही आहे उन खां बाद में मां विज़िट करे वियमि ऐं 1 हफ़्ते ताईं मां सेंटर ॾे कोन आयमि लेकिन वरी मूं बाद में इहो ख़्यालु कयो त मां छो न वञा ऐं 1 हफ़्तो वधीक उते अचां डेली वञा ऐं ॾिसां कयां त उन्हनि जी ज़िंदगी कीअं आहे छो जो मां घर में बि जॾहिं हुयसि त तॾहिं बि ज़्यादा परेशान हूंदी हुअमि ऐं मुसलसल इन डिसेबिलिटी जो सोचे करे त कॾहिं डॉक्टर बिल्कुलु ऐं ईअं ई सोचींदे सोचींदे मोस्टली मां डिप्रेशन में हली वई हुअमि पोइ मूं सोचियो त मां वञा थी 1 हफ़्ते उन खां बाद में मूं जॾहिं उते वियमि त उते जेके सीवियर डिसेबिलिटी जे वारा हुया जेके असांजा यूज़र्स हुया मां उन्हनि खे ॾिठो ऐं उहे उन्हनि जा हथ बि कमु न पिया कनि ऐं उहे एॾो ख़ुशि हुया ऐं उन्हनि में नॉन मुस्लिम हुआ क्रिश्चन हुया ऐं सभु माना बिना किसी हुनजे हिक ई थां में खाइनि पिया पीअनि पिया ऐं सभु उन्हनि ऐं सभु उनखे इक्वल रखियो वेठो हुयो हालांकि अगरि असांजे घरनि में ॾिठो वञे त उन्हनि में इहो हिसाबु किताबु हूंदो आहे त भई हीअ मुस्लमाननि जा था वञनि हीअ हुननि जा था वञनि हिननि में कोई न खाए ठीकु आहे लेकिन मां उते इक्वलिटी ॾिठी मूंखे इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी ऐं अटेंडेंट जेके हुया उहे पर्सनल डिसेबिलिटीज़ जो ज़्यादा ख़्यालु कनि पिया मेल जे लाइ मेल फीमेल जे लाइ फीमेल मां इन्हनि शयुनि खां थोरो मुतासिर थियुमि ऐं मां चयमि त मां थोरो टाइम हिते अचां थी जेसीं ताईं मुंहिंजी थोरी कंडीशन बहितर थिए ऐं मुंहिंजी ट्रीटमेंट हले थी मां ठीकु थी वेंदमि
उनखां बाद में जॾहिं मां आयमि उते मूं सेशन वरिता, ट्रेनिंगूं वरितियूं पंहिंजे इन सेंटर में, तॾहिं मुंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो। तॾहिं मूं ॾिठा जेके सेशन ऐं ट्रेनिंगनि में ॾिठा त उते एम्पावर वूमेनियूं हुयूं जेके डॉक्टर्स हुयूं, ऐं उनखां अलावा अहिड़ी ख़वातीन हुयूं जेके ट्रेनिंग कराईंदियूं हुयूं व्हीलचेयर ते वेही करे। मुंहिंजो ज़हन चेंज थियो। मां चयुमि जॾहिं हीअ करे सघनि था, जीअं हाणे रिसेंटली सिर्फ़ु लाल मोहम्मद तव्हां सां ॻाल्हि कई आहे त तव्हां जॾहिं अॻिलनि जा हिकु सक्सेस स्टोरी जा अहिड़ा माण्हू पेश कंदव त हू सोचींदा आहिनि त अगरि हीअ करे सघे थो त मां छो नथो करे सघां। ऐं जॾहिं मूं उन्हनि ख़वातीननि खे ॾिठो त उहे हिकु आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार ज़िंदगी गुज़ारनि था, मां पोइ सोचियो त जॾहिं मुंहिंजी एजुकेशन बि आहे, सभु कुझु आहे, त पोइ मां छो नथी करे सघां। मां बि ट्राई कयां थी। ऐं उनखां बाद में इहो सिलसिलो कंटिन्यू हलियो। मां पंहिंजी डिसेबिलिटी खे एक्सेप्ट कयो। पहिरियां इहो हुयो त मतिलबु मां पंहिंजी डिसेबिलिटी खे एक्सेप्ट कोन कयो, जंहिंजी वजह सां सभ सां ज़्यादा मूंखे मसइला पेश पिया अचनि। मूं पंहिंजी डिसेबिलिटी खे एक्सेप्ट कयो ऐं व्हीलचेयर जी ट्रेनिंग वरिती। उनखां बाद में व्हीलचेयर जी ट्रेनिंग वरिती ऐं उनखां बाद में इहो सफ़र जेको स्टार्ट थियो त अॼोके ॾींहं ताईं हलियो आहे। मूं पोइ हिते ॾिठो ई कोन त छा ज़िंदगी आहे, या मूंखे ठीकु थियणो आहे, मूंखे डॉक्टरनि ॾे वञिणो आहे। ऐं मूंखे तमामु ज़्यादा मतिलबु हिकु वुमन विद डिसेबिलिटी लाइ, छो जो मां जेकी ॾुखियायूं ॾिठियूं, मां ॾिठो त अगरि मां जी एतिरी एजुकेशन हुई त मूंसां बिहेवियर कीअं आहे सोसाइटी, चंद माण्हुनि जी ॻाल्हि थी कयां, त पोइ जेके मैट्रिक पास हूंदा, इंटर पास हूंदा, मिडिल पास हूंदा, उन्हनि सां कीअं हूंदो। त इन लाइ असां वुमन विद डिसेबिलिटीज़ जी एम्पावरमेंट लाइ कमु था कयूं। ऐं उनखां बाद में इहो चेंज आयो आहे त असां वटि ख़वातीन जी तइदादु ज़्यादा आई आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, उहो उन्हनि असांखे जॾहिं ॾिठो ऐं हिन मिरर चैनल जे थ्रू जॾहिं हीअ असांजी जेका बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे उहा वेंदी आहे। तव्हां सां मतिलबु कॉल ईंदी आहे या व्हाट्सएप ते तव्हां सां जॾहिं माण्हू कनेक्ट थींदा आहिनि त हू चवंदा आहिनि त ज़रीना तव्हांजी स्टोरी असां ॾिठीसीं, ॿुधीसीं टेलीविजन जे थ्रू, इन तरह। हा बिल्कुलु ईअं थियो आहे ऐं ईअं काफ़ी दफ़ा थियो आहे। उनखां अलावा न्यूज़ पेपर में बि स्टोरी आई हुई जेका मुंहिंजे मतिलबु सॼी मुकमल कंप्लीट हिकु डॉक्यूमेंट्री हुई, उहा ठही हुई। त इहो काफ़ी दफ़ा थियो आहे। उनखां बाद में उहे माण्हू मुतासिर थिया ऐं ख़वातीन जी तइदादु असांजे सेंटर में वधी आहे। त इहा चेंज आहे हिकु असांजे लाइ। तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत। इहा असांजी बि कामयाबी आहे जेकॾहिं हिते हिन स्क्रीन ते कंहिंजी स्टोरी हले थी ऐं घर में वेठल उहा छोकिरी जेको आहे उनजा पेरेंट्स उनखे अलाउ कनि था ऐं उहा जेकॾहिं ॿाहिरि निकिरे थी, पढ़े थी, अॻियां वधे थी, पंहिंजी ज़िंदगी में उहा मुतमइन थिए थी, कुझु करण जी उहा सघ उनखे उहा मिले थी, त इहा यकीनन सिर्फ़ु मुंहिंजी न पर मुंहिंजी हिन पूरी टीम जी जेका आहे न कोशिशुनि सां असां सम्झूं था त इहा असांजी कामयाबी ज़रूरु आहे। अच्छा लाल मोहम्मद साहिबु, अव्हां सां ज़रूरु डिस्कस कंदासीं, पर मारू तव्हां सां थोरो डिस्कस करणु चाहींदमि। मां चाहींदसि त तव्हां जेको आहे सो थोरो ॻाल्हायो IT ट्रेनिंग्स जे हवाले सां, छो त अॼु जो दौरु जेको आहे पाण चऊं था त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। ऐं जॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI जी ॻाल्हि कयूं था त पोइ अॼु जो नौजवान जेको कंप्यूटर सां कनेक्ट थिए थो उहो कीअं अॻियां वधे थो, दुनिया सां कीअं कनेक्ट थिए थो, मां चाहींदसि त इन हवाले सां थोरो ज़िक्र तव्हां कयो। जी बिल्कुलु। सभ खां पहिरीं तव्हां ॻाल्हि कई त मेहरान TV जे हवाले सां, त इहो मां थोरो ख़ुलासो कंदो हलां त लास्ट टाइम जेको मुंहिंजो फस्ट जेको प्रोग्राम हुयो मेहरान TV में, उन प्रोग्राम खां पोइ असां वटि न सिर्फ़ु मुंडे पर असांजे सेंटर में इलाही उहे ॿार कनेक्ट थिया जिन्हनि उन इहे ई मेहरान TV न सिर्फ़ु असांखे पंहिंजो मुद्दो बयानु करण जी अपॉर्चुनिटी ॾिए थी, पर उहे ॿार, उहे नियाणियूं, उहे पर्सन विद डिसेबिलिटी जेके घरनि में महदूद आहिनि, उन्हनि खे बि इहा अपॉर्चुनिटी ॾिए थी त तव्हां बि वञो। हिकु अहिड़ो सेंटर आहे जेको पर्सन विद डिसेबिलिटी लाइ कमु करे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे, तव्हां ॿुधायो चयो त AI जे दौर में अॼुकल्ह डिजिटल ऐं जेको आहे AI जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। इन दौर जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो त अॻे असांखे हर उन ट्यूटर या ट्रेनर जी ज़रूरत पवंदी हुई। अॼुकल्ह हिन AI जे दौर जे अंदरि तव्हां जेकॾहिं का बि इंफॉर्मेशन वठणु चाहियो था, का बि शइ वठणु चाहियो था, त अगरि विच में असां वटि इहो दौरु हलियो त यूट्यूब ते शयूं ॾिसो। हाणे तव्हां AI खां सभु शयूं पुछो, तव्हांखे A to Z हू तव्हांखे हर नॉलेज तव्हांखे ॾिए थी, पूरी दुनिया जी, पूरी जेके असांजी कंट्री जी जेका पुछणु चाहियो। त AI असांजे लाइ एॾो मुनफ़रद थी वियो आहे, एॾो फ़ाइदेमंद थी वियो आहे। अॼु जे दौर में जंहिंखे अगरि AI जी ख़बर न आहे, जेको AI खे यूज़ नथो करे, जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस नथो ॼाणे, उनजे लाइ त सम्झो इहो अञा पुराणे दौर में रहे। मूं पहिरियां बि ॻाल्हि कई त त 50 साल पुराणो आहे। जेकॾहिं हू AI खे अॼुकल्ह नथो ॼाणे, ऐं हीउ दौरु जेको आहे डिजिटल मार्केटिंग जो दौरु आहे, जंहिंमें डिजिटल शयूं थियनि थियूं, इन दौर जे अंदरि जेकॾहिं उहे पर्सन विद डिसेबिलिटी, उन्हनि जे लाइ जेको IT आहे, IT हिकु सूबो, उन्हनि जे लाइ हिकु इंतई वॾो ज़ेवर आहे, इंतई वॾो हिकिड़ी उन्हनि जे लाइ अपॉर्चुनिटी आहे। जेकॾहिं पर्सन विद डिसेबिलिटी इन में अगरि कदम रखे थो ऐं हिन में कमु करणु चाहे थो या कमु करे थो,
त उन्हनि जी ज़िंदगी में खोड़ सारा कम आसान थी था वञनि ऐं उन्हनि खे गवर्नमेंट या कंहिं प्राइवेट जॉब लाइ तयारु थियण जी ज़रूरत न आहे, हू सेल्फ एम्प्लॉय थी सघे थो बिल्कुलु इन डिजिटल दौर जे अंदरि। तमामु सुहिणे अंदाज़ सां मारूबिल तव्हां ॻाल्हायो आहे ऐं मां हमेशह चवंदी आहियां त वेल ट्रेंड जेको माण्हू हूंदो आहे न, उहो जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त उनजे अंदाज़ मां ख़बर पवंदी आहे त वाक़ई में ही जेको आहे वेल ट्रेंड पर्सन आहे। ऐं इंडिपेंडेंस लिविंग सेंटर जा जेतिरा बि मेंबर्स असां वटि आया आहिनि त असां बिल्कुलु चई सघूं था त उहे वेल ट्रेंड हुजनि था। नाज़रीन, अॻियां वधूं था, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, पोइ प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस ॿारनि खे रोज़ानी एतमाद ॾिए थो। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं सुबुह मेहरान सां नाज़रीन साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस हर हिकु बाइट में मज़ेदार क्रीमी चॉकलेटी ज़ाइको पेश करे थो। अॻियां वधूं था ऐं नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त असां जेको डिस्कस कयो आहे उहो अॼु जी दुनिया जो जेको मेन टारगेट आहे न, त असांखे कंप्यूटर सां कनेक्ट थियणो आहे। ऐं उहो नौजवान जंहिंखे कंप्यूटर जी ॼाण न आहे या अॼु जे दौर में फॉर एग्ज़ाम्पल हुन वटि हिकु डिग्री मौजूदु आहे ऐं हू जेको आहे सो कंप्यूटर सां परे परे ताईं उहो तालुक़ु नथो रखे, त उनजी जेका उहा डिग्री आहे न अॼु जे दौर में उहा उनखे एॾी कमु नथी अचे। पर चवंदा आहिनि त जीअं जीअं वक़्त जूं तब्दीलियूं हूंदियूं आहिनि त उन्हनि सां गॾोगॾु पंहिंजा जेके स्किल्स आहिनि न उहे ज़रूरु तव्हांखे इम्प्रूव करणा हूंदा आहिनि, पंहिंजो पाण खे स्ट्रॉन्ग करिणो हूंदो आहे। ऐं डिजिटल मार्केटिंग जो ई जेकॾहिं थोरो सोचूं था त उहे छोकिरियूं जेके घरनि में वेठियूं आहिनि ऐं उहे ॾाढो सुठे अंदाज़ में भर्थ बि भरियनि थियूं ऐं सुठो हिकिड़ो पंहिंजो कमु करे रहियूं आहिनि, पर अॼु जे दौर जी तक़ाज़ा उन ते उहे जेको आहे न पूरियूं न पियूं लहनि। त उन्हनि जी ट्रेनिंग कीअं हुजणु घुरिजे, उहे ॿार जेके जेको आहे सो उहो बेसिक पढ़नि पिया, उन्हनि जो बेसिक कीअं हुजणु घुरिजे, मां मारूबिल सां उन जे हवाले सां डिस्कस कंदसि। अव्हां वटि माशाअल्लाह इलाही सुठियूं बेचिस निकितियूं आहिनि। हिन वक़्तु बि आई गेस तव्हांजी 10 शायदि बेच हले पई, 40 to 50 जेको आहे सो उते ट्रेनर्स मौजूदु रहनि था जिन जी डिफरेंट टाइमिंग हुजे थी ऐं मारूबिल उन्हनि खे ट्रेन कंदा आहिनि। सो मां चाहींदसि त जीअं मूं ज़िक्र कयो उन नंढे ॿार जो बि, उन एडल्ट जो बि ज़िक्र कजो ऐं तव्हां जेको आहे डिजिटल मार्केटिंग जे हवाले सां बि थोरो ॻाल्हाइजो। जी प्लीज़। बिल्कुलु मैडम, सभ खां पहिरियां तव्हां ॾिठो हूंदो त अॼुकल्ह ॾाढो रिसोर्स आहे। इंसान खे अगरि IT जी ख़बर न आहे, माण्हू असांजे सिंध में या पाकिस्तान में अॼुकल्ह जा माण्हू कोशिशि नथा कनि डिजिटल कमाइण जो। माण्हू डिजिटल फ्रॉड कनि पिया, असां डिजिटल कमाए बि नथा सघूं। जॾहिं तव्हां डिजिटल कमाइण सिखो था न, तॾहिं तव्हां हर डिजिटल उन क्राइम सां उनखां बचो था। डिजिटल दौर जे अंदरि उहे ॿार जेके नंढा नंढा ॿार आहिनि, जॾहिं उहे बेसिक IT जी ट्रेनिंग वठनि था, उहे साॻियां ॿार असां वटि तव्हां ॾिठो हूंदो बिलाल लास्ट प्रोग्राम में बि हुयो, बिलाल डेटा एंट्री जो कमु करे थो। बिलाल खे तव्हां पंहिंजे पूरे हिन स्टूडियो जी डेटा ॾेई छॾियो, सॼी डेटा तव्हांखे ठाहे हुनजा बिल, हुनजी प्रेज़ेंटेशन, हुनजी एवरीथिंग ठाहे तव्हांखे ॾींदो। त बेसिक सिर्फ़ु कंप्यूटर जी माइक्रोसॉफ्ट जी ट्रेनिंग जंहिं ॿार खे मिली वेंदी आहे, उहो ॿार डेटा एंट्री जो कमु करे काफ़ी सारा जेके अर्निंग करे सघे। अहिड़ा कई कम हूंदा आहिनि। इन्हनि ॿारनि खे असां सभ खां पहिरीं कोशिशि कंदा आहियूं त असां पाण को हिकिड़ो नंढिड़ो एजेंसी या प्रोजेक्ट ठाहे इन्हनि ॿारनि खे ॾियूं त उन्हनि ॿारनि में पाकिस्तान जे अंदरि, सिंध जे अंदरि उहे वेही करे कमु कनि, सिंध जे उन्हनि लोकल माण्हुनि सां जेके ॻाल्हि ॿोल करे उन्हनि जा कमु करे ॾियनि ऐं उन्हनि खे इन ॻाल्हि में ख़ुशी बि थींदी आहे त असां कमु करे सघूं था। छाकाणि त हू माशरे जो उन्हनि खे हमेशह चयो आहे त तव्हां कुझु नथा करे सघो। जॾहिं इहा ॻाल्हि उन्हनि जे ज़हननि में वेंदी आहे ऐं उहे साॻियां पंहिंजो पाण खे प्रूफ कंदा आहिनि, तॾहिं अहिड़ा कई सारा प्लेटफॉर्म, डिजिटल प्लेटफॉर्म आहिनि जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो त अॼुकल्ह तव्हांखे फाइवर अपवर ते वञण जी बि ज़रूरत न आहे। इहे वॾा वॾा प्लेटफॉर्म आहिनि। तव्हां वटि टिकटॉक बि आहे, तव्हां वटि फेसबुक बि आहे, तव्हां वटि इंस्टाग्राम बि आहे, तव्हां वटि पंहिंजो व्हाट्सअप आहे। इन ते हिकु नंढड़ी रील ठाहे पंहिंजी कंहिं प्रोडक्ट जी, नंढड़ी हिकिड़ी रील ठाहे, हुन में तव्हां वॉइस ओवर कयो, तव्हांखे शिकल छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, केरु चाहे थो त मुंहिंजी शिकल न अचे, हू सिर्फ़ु वॉइस ओवर करे हुन प्रोडक्ट जी
मार्केटिंग करे ऐं उन खे अपलोड करे छॾे। अगरि उहे हिकिड़ी प्रोडक्ट जेकॾहिं तव्हांजी 1000 माण्हू ॾिसनि था उन्हनि में 50 माण्हू अगरि बाय कनि था तव्हांखे इलाही सारी हुन में बेनिफिट मिले थो इन डिजिटल मार्केटिंग जे अंदरि। ऐं मां सम्झां थो त ई कॉमर्स जो जेको आहे तमामु रिसोर्स आहे त उहे पर्सन हुते डिसेबिलिटी हिन में कमु कनि ऐं उहे माण्हू उहे नौजवान उहे नंढड़ा ॿार उहे पेरेंट्स जेके उन्हनि ॿारनि खे इन फील्ड में आणनि त हू माशरे खे सपोर्ट करे सघनि, हू पंहिंजो पाण खे सपोर्ट करे सघनि, पंहिंजे घर वारनि खे सपोर्ट करे सघनि। ज़बरदस्त ज़बरदस्त मारू भील ॾाढे सुठे अंदाज़ में तव्हां ज़िक्र कयो आहे। ऐं चवंदा आहिनि त जेको माण्हू जेको कमु करे रहियो हूंदो आहे न त उन कम ते उहो सुठे तरीक़े सां ॻाल्हाए सघंदो आहे, छो त उनजी प्रैक्टिस हूंदी आहे, उनखे उहा इंफॉर्मेशन हूंदी आहे, उहा नॉलेज हूंदी आहे त सुठे अंदाज़ सां उहो जेको आहे न उन तमामु शयुनि ते ॻाल्हाए सघंदो आहे। ज़रीना मां तव्हां खां पुछणु चाहींदसि त थोरो ज़िक्र कजो उहे छोकिरियूं जिन खे तव्हां ट्रेन कयो था, शुरूअ में उन्हनि जो माइंड सेट छा हूंदो आहे जॾहिं हू नयूं अचनि थियूं, जॾहिं हू उन हिकिड़ी सोसाइटी जो उहो फेज़ ॾिसी अचनि थियूं जेको यकीननि पंहिंजी अखियुनि सां ॾिसणु ऐं पंहिंजे ज़हन सां उनखे तस्लीम करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, त स्टार्टिंग में उहे कीअं हुजनि थियूं ऐं बाद में उन्हनि जो ज़हन कीअं तब्दील थिए थो? प्लीज़। जी, असां वटि कुझु जेकी फीमेल्स आयूं हुयूं वुमेन विद डिसेबिलिटीज़ जिन खे आइडेंटिफाई सेंटर कयो ऐं जंहिं वक़्त में मां ख़ुदि बि मौजूदु हुयमि, उहे जॾहिं आयूं त उन्हनि खे कंहिं शइ जी ख़बर ई न हूंदी हुई। जॾहिं हू फस्ट टाइम असां वटि आयूं त हू सम्झनि पियूं हीअ त हिकु वॾी दुनिया आहे जेका मतिलबु जिते असां आया ई न आहियूं। पोइ उन्हनि खे इहो हूंदो त असांखे हिते एडमिशन मिलंदी ऐं छो जो उन्हनि जी स्टडी जेकी हुई उन वक़्त ते जेका थी उन वक़्त थी, पोइ उनखां बाद में उहे आइसोलेशन में हुयूं। उन्हनि खे सर उन्हनि जी एडमिशन कराई जॾहिं आयूं त उन्हनि जी पुछनि क्वालिफिकेशन केतिरी आहे, कंहिंजो मैट्रिक थियल हो, कंहिंजी 5 ताईं कोई पढ़ियल हो। असां दुबारा खां उन्हनि जी एजुकेशन जे लाइ सर्टिफिकेट्स जीअं अगरि 5 दर्जा पास हुई 8 जो सर्टिफिकेट कराए 9th में सर उन्हनि जी एडमिशन कराई। उनखां बाद में उन्हनि जो कॉन्फिडेंस डेवलप थियण जे लाइ उन्हनि खे प्रोग्रामनि में वठी वञणु, उन्हनि खे स्टेज ते ॻाल्हाइणु, उन्हनि खे ॿुधाइणु तव्हांजा ही राइट्स आहिनि। अगरि ही तव्हांजो डिसेबिलिटी एक्ट जो 2018 आहे उन जे मुतालिक़ असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त वुमेन विद डिसेबिलिटी हुजे या पर्सनल डिसेबिलिटी हुजे 2008 जे मुताबिक़ तव्हांजा ही राइट्स आहिनि जेके फंडामेंटल राइट्स आहिनि, जिनमें राइट टू एजुकेशन ऐं उनखां अलावा राइट टू जस्टिस, राइट टू हेल्थ ऐं उनखां अलावा जेके बि असांजा एक्ट पास थियो उन में असांजा राइट्स आहिनि उहे असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं ताकी हू आगाह हुजनि, उन्हनि खे ख़बर हुजे त असांजा फंडामेंटल राइट्स कहिड़ा हूंदा आहिनि। हू सम्झंदा आहिनि त जॾहिं असांखे घर वारनि चयो त तव्हां नथा ॿाहिरि निकिरी सघो त बसि पोइ ऐं उन्हनि जो कॉन्फिडेंस बिल्कुलु डाउन हूंदो आहे। पोइ उनखां बाद में जॾहिं असां सेंटर ते ईंदा आहिनि त असां उन्हनि खे अपॉर्चुनिटी ॾींदा आहियूं त तव्हां साम्हूं फ्रंट ते थी ॻाल्हायो, तव्हांजो कॉन्फिडेंस डेवलप थिए। पोइ उनखां बाद में जॾहिं तव्हां कॾहिं बि तव्हां अचिजो त पोइ तव्हां विज़िट कजो, तव्हां उन्हनि जो कॉन्फिडेंस चेक कजो त हू पहिरियां जेके 2 साल पहिरियां कीअं हुयूं ऐं हाणे हू कीअं आहिनि। हाणे हू असांखां वधीक फास्ट थी वियूं, तेज़ थी वियूं, उन्हनि जो कॉन्फिडेंस डेवलप थी वियो, उन्हनि खे ख़बर पइजी वई त असांजा राइट्स कहिड़ा आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर पइजी वई त वुमेन विद डिसेबिलिटीज़ कीअं हिकु आसान ज़िंदगी गुज़ारे सघे थी। हाणे उहे व्हीलचेयरनि ते वञनि थियूं, अॻु में हू बेसाखियुनि ते वेंदियूं, कुझु उहे हूंदा हुआ जेके क्रोलिंग करे हलंदा हुया जिन खे अवेयरनेस न हुई। इन्हनि शयुनि जी वजह सां हू घरनि में आइसोलेट हुया ऐं न पिया निकिरनि कनि। जी हा ज़रीना, बिल्कुलु मां पहिरीं बि चयो त आई विटनेस ऐं मां इहे ॻाल्हियूं जॾहिं बि ज़िक्र लाल मोहम्मद साहब कंदी आहियां, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त को अहिड़ो टॉपिक असां वटि डिस्कस थींदो आहे जो मूंखे इंडिपेंडेंस लिविंग सेंटर जो एग्ज़ाम्पल ॾियणो पवंदो आहे ऐं मां ॾाढो प्राउडली एग्ज़ाम्पल्स ॾींदी आहियां, छो त मां पंहिंजी अखियुनि सां तमामु शयूं ॾिठियूं आहिनि। ऐं मां इहो जेको आहे न तव्हां जीअं सफ़र जी ॻाल्हि कयो था त इहे सभु शयूं आउं वञी करे उते ॾिसी आई आहियां। अच्छा, हिननि सां मुंहिंजो जेको आहे न ट्रेवल बि सुठा थियल आहिनि त आई न्यू इट त हिननि जो माहौल कीअं आहे, कंहिं अंदाज़ में जेको आहे तमामु शयुनि खे खणी हलंदा आहिनि। अच्छा जी, लाल मोहम्मद साहब थोरी नेटवर्किंग जी ॻाल्हि कंदासीं, डिफरेंट NGOs जी ॻाल्हि कंदासीं जेके डिसेबिलिटी ते हिन वक़्तु पूरी सिंध में या मूंखे चवणु घुरिजे त पूरे पाकिस्तान में कमु कनि पिया। अव्हां जी नज़र में उहो तमामु जेको कमु आहे कीअं आहे, छा था सम्झो? ॾिसो, असल में अॻियां न ईंदो 6 साल पहिरियां जैसे असां जॾहिं कमु शुरू कयो पिए त आउं दुबई खां 12 साल जो गैप ॾेई आया हुयुसि, डिसेबिलिटी ट्रेनिंग हासिल कई ऐं पोइ ज़हन खुलियो की हाणे मूं चयो की मूं ते ॿार आहे सिंध जो, हाणे वञणु खपे ऐं सिंध वासियुनि लाइ कमु करणु खपे। छोकी असां जीअं माण्हू ॻाल्हि कई IT खे ऐं इन खे वॾे पैरा ते ॾिसी आयासीं त आउं इंतिहाई मशहूरु आहे। उन टाइम गू नगू जी कैफ़ियत में हुआसीं ऐं
किथे रस्तो नज़र न आयो पे ऐं इंतिहाई मशहूरु आहियां पंहिंजो उन दोस्तनि जो सॼणनि जो ख़ासि तौर ते जंहिं असां त ट्रस्ट कयो जावेद रईस ऐं असांजो चेयरमैन साहब डॉक्टर शेख तनवीर अहमद साहब ऐं असांजो CEO मक़बूल राव साहब उन्हनि चयो असां तव्हां पिया बीठा तव्हां कमु कयो पोइ असां मोट बि ॾिनी ॾिसो अॼु असां उन नेज ते अची विया आहियूं असां फ़ख्र सां ई चवां थो सिंध वासियुनि जा ज़हन हाणे चेंज थी विया आहिनि एक्सेप्टेंस अची वई आहे हाणे असां नेक्स्ट फेज़ में वञूं पिया CBID नेटवर्क सिंध चैप्टर खे असां एक्टिव करूं पिया ॾिसो CBID नेटवर्क जो कोई प्रोग्राम थी थो इस्लामाबाद ऐं कराची में थी थो चंद माण्हू ईंदा ऐं वेंदा हलिया हाणे असां हिनखे टेक ओवर कयोसीं सिंध चैप्टर खे असां क्लोज़ कयोसीं 3 ॾींहं पहिरियां असांजी हिकिड़ी मीटिंग थी सॼी सिंध जे पर्सन विद डिसेबिलिटी जी DPO वॾे वॾे लीडरनि जी सखर लाड़काणा दादू सांगण मीर पुखार घोटकी सही दूर अफ़ताब एरियनि खां माण्हू असां सोचे करे माण्हू सॾु कया हाणे हुनजी ड्यूटीज़ छा आहे इतां ट्रेनिंग वठी पंहिंजे सिंध जे दूर अफ़ताब एरिया में वञी माण्हुनि खे मोबिलाइज़ करणु ऐं विद इन ईयर तव्हां हिकिड़ो ख़ासि सिनारियो चेंज ॾिसंदो हिन सिंध जो त ज़रूरत ई एमरजी जेसिताईं नेटवर्क हाणे कोन थींदो नेटवर्क कोन हुआ मुंहिंजे सिंध जो उहा टैलेंट हो न उहो सांगण में ई पियो हो हू चवंदो मूंखे सिर्फ़ु 2 टाइम जी मानी मिली हुजे ऐं इन धरती ते बोझ आहियां हाणे ट्रेनिंग खां पोइ ट्रेनिंग हासिल करण खां पोइ न सिर्फ़ हू पंहिंजे गिरदुनवा में पंहिंजी सिटी जे पर्सन विद डिसेबिलिटी कमु करे पियो बल्कि मुकमल किफ़ालत करे पियो पंहिंजे घर वारनि जूं ऐं जेको विचारगी वारो फैक्टर निकिरंदो हाणे निकिरे पियो वाओ फैक्टर निकिरे पियो हाणे असांखे ब्रॉड वे में खणी वञिणो आहे नेटवर्क ते असांखे कमु करिणो आहे अगेन आउं ममनून मशकूर आहियां मुंहिंजे सिंधवासी वॾा प्यार करण वारा माण्हू आहिनि ऐं रब्बे काबा जी कसम ही डिसेबिलिटी अलाह जो तोहफ़ो आहे एतिरो असांखे हिन सां प्यार आहे असांखे 10 मरतबा ही डिसेबिलिटी मिले रब्बे काबा जी कसम क़बूल आहे वजह अल्लाह ताला जेकी शइ गिफ्ट ॾिनो आहे उहो कॾहिं ख़राबु थी सघे थी इन डिसेबिलिटी सां गॾु थी असां ओलंपिक खटी आयासीं सॼी दुनिया घुमियासीं 12 साल दुबई डिसेबिलिटी में रेवोल्यूशन खणी आयासीं असां जेलनि में वियासीं डिसेबिलिटी रैलियूं कढियूंसीं 30 साल खां लॻा पिया आहियूं मूंखे 4 साल पहिरियों हिकिड़ी कॉल आई सर अस्सलाम वालेकुम मूं चयो वालेकुम सलाम सर आऊं मीर पुखास में रहां थो ऐं पढ़ियल लिखियल आहियां सर महिरबानी कयो मूंखे हिकिड़ो लैपटॉप ॾियो मूं चयो नालो छा आहे चयो मुंहिंजो नालो मारू भील आहे मूं चयो कंदा छा आहियो सर आऊं करणु चाहियां थो पर मूंखे प्लेटफॉर्म ॾियो ॾिसो थर मां हिकिड़ो ॿारु अची हिते लैपटॉप हासिल करे थो साल जे अंदरि पंहिंजी ग्रूमिंग करे थो जॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो त स्टिक खणी 100 क़दम हलियो न पघरजी वियो मूं हुनखे चयो मुंहिंजो मारू अॼु खां पोइ हीअ स्टिक न यूज़ न कंदासीं अॼु खां पोइ गिफ्ट व्हीलचेयर तव्हां तव्हां जेको आहे न उन शइ सां अॻियां अचो जी त पोइ ड्रेसिंग सेंस चेंज थी ॻाल्हाइण जो सेंस चेंज थियो IT में महारत हासिल कई अॼु उही मारू जेको थर मां निकिरी अगरि आवाज़ न करे अॼु उही मारू ॿारनि खे ट्रेंड करे पियो हिकिड़ो मिसाल अॼु ई ज़रीना सॼे पाकिस्तान में वञी पंहिंजो हैदराबाद सिंध जो नालो रोशन करे पई त असांखे अहिड़ा इनिशिएटिव वठणा आहिनि इन फ्यूचर CBID नेटवर्क मुंहिंजा सामीन ॿुधनि पिया हाणे कलीदी किरदार छा अदा करिणो आहे डिस्ट्रिक्ट हुकूमत खे ॾिसो ज़िंदगी इलाही केतिरी आहे अॻिते अचिणो पवंदो ऐं जेको ब्यूरोक्रेट्स आहिनि केतिरो सिंपल तरीक़ोकार आहे को टैलेंट जी कमी आहे इन ॿारनि में न बिल्कुलु न त दे शुड बी पार्ट ऑफ एवरी प्रोग्राम every platform वजह if they will be visible the scenario will be changed otherwise they will remain they will confined at their home त असांखे ॾिसो सुसाइड हाणे डिस्ट्रिक्ट हुकूमत छा आहे क्रीम सॼी वेठी आहे कमिश्नर साहब इंतिहाई मशकूर आहे लव यू DC साहब बहितरीन इंसान ऐं आउं तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां मैडम हिकु मिरेकल तव्हांखे ॿुधायां सेल्फ हेल्प बेसिस ते रिमोट एरिया में हैदराबाद में ही सेंटर हले पियो सिर्फ़ जगह हैंड्स जी आहे
8 माण्हुनि जी सैलरी, इन खां पोइ खाधो पीतो, व्हीलचेयरूं, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, खणी वञण, सॼो ख़र्च। तव्हां सलूट छालान न कया हैदराबाद वासियुनि खे ऐं सिंध वासियुनि खे सलूट छालान न कया? एतिरो अज़ीम माण्हू हिते वेठा आहिनि। ज़रूरत इन मर्ज़ी आहे की सुठा लीडर अॻिते अचनि, कमु करण वारा अॻिते अचनि। पोइ मुंहिंजा सिंध वासी मोट कोन ॾींदा आहिनि, पोइ चवंदा असां तव्हां सां गॾु आहियूं। ऐं तव्हांखे ॿुधायां, तारा वेठी आहे, 5 साल पहिरियां पिकनिक में वियासीं ऐं बारीक बीनी सां मूं नोट पे कयो, एंकर सॼी शइ ॾिसी आहे, मज़ारे क़ाइद खां वठी लायंस एरिया तक व्हीलचेयरनि खे हलाए पई। हा बिल्कुल, जॾहिं अहिड़ी टीम गॾु हुजे न, पोइ असां ही चवंदा आहियूं असां हमारे पास हार नहीं है, या तो हम जीतते हैं या सीखते हैं, हार हमारे पास नहीं है। तो उस वजह से इन वजह खां ही ॿार उथिया आहिनि। मुंहिंजे सिंध वासियुनि खां अगेन चवां थो, इंतिहाई प्यार आहे, तॾहिं त असां हिकिड़ी VIP ज़िंदगी छॾे इन सिंध वासियुनि लाइ आयासीं। बिल्कुल बिल्कुल लाल मोहम्मद साहब, उहो हक़ीक़त में उहो स्टेप जेकॾहिं सोचजे न, हिकिड़ो माण्हू जेको फॉर एग्ज़ाम्पल दुबई में रहे थो ऐं हुनखे जेको आहे न ज़िंदगी जूं आसाइशूं मौजूदु आहिनि, हू चाहे त पंहिंजी लाइफ जेको आहे सुकून सां गुज़ारे, पर उहो उतां खां अचे थो ऐं हिकिड़ो रिस्क खणे थो हिकु दुबई जहिड़े मुल्क मां अची करे ऐं चए थो त न मूंखे हैदराबाद में वेहणो आहे, उन 2 चइनि माण्हुनि सां गॾु मूंखे कमु करिणो आहे ऐं मूंखे उन्हनि ॿारनि ऐं नौजवाननि जे लाइ रस्ता खोलणा आहिनि जेके इहो सोचे वेठा आहिनि त असांजो हर दर बंदि आहे, हर रस्तो बंदि आहे। सो यस, असां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं अव्हां जहिड़ा ई माण्हू हूंदा आहिनि जेके सोसाइटीज़ खे हक़ीक़त में बिल्ड कंदा आहिनि, ठाहींदा आहिनि, हिकिड़ो ख़ूबसूरत किरदारु अदा कंदा आहिनि। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ऐं साथ मौजूदु आहे हिन प्रोग्राम में प्रिंस बिस्किट जो। प्रिंस हर हिकु बाइट में आयरन मौजूदु आहे, कणिक जी भरपूर ग़िज़ायत मौजूदु आहे। तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहरान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम में साथ मौजूदु आहे प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जे हर हिकु बाइट में मज़ेदार, क्रीमी ऐं चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे ऐं यकीनन ॿार जेको आहे सो बिस्किट खाइणु पसंदि कंदा आहिनि ऐं जेकॾहिं प्रिंस बिस्किट जी ॻाल्हि कजे त उहो हर ॿार जी चॉइस हूंदी आहे। स्पॉन्सरशिप सां अॻियां वधूं था। असांजे प्रोग्राम में ज़रीना मौजूदु आहे ऐं ज़रीना राणी बलोच ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे सो अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हायो आहे। लाल मोहम्मद साहब मौजूदु आहिनि ऐं मारू भील असांजे प्रोग्राम में मौजूदु आहे। सो मारू भील, मां चाहींदसि त अव्हांजी जेका स्टोरी हली उन जे हवाले सां असांखे बि इलाही सुठा कमेंट्स मिलिया ऐं इलाही ॾिठी बि वई ऐं इलाही ज़िक्र बि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थियो। अव्हांखे कीअं रिस्पॉन्स मिलियो ऐं उहा स्टोरी जॾहिं अव्हांजे पंहिंजनि ताईं पहुती, मां चाहींदसि त कुझु शयूं तव्हां असां सां जेकॾहिं शेयर करे सघो त प्लीज़। बिल्कुलु, उन स्टोरी सां जेके असांजा टीचर्स हुया, जेके पेरेंट्स हुया, जेके वॾा असांजा हुया, ख़ासि तौर पे टीचर्स, उन्हनि ते इलाही जेको आहे प्राउड फील कयो। त उन्हनि चयो त बाक़ाइदा असां जेका ॿियनि ॿारनि में इहा सोच रखी हुई त उहे सक्सेसफुल थींदा, पर तव्हां जेको बिल्कुलु इन लेवल ते अची करे कमु कयो आहे, इन में असांखे लॻे थो त असांजी जेका स्टडी जी जेका जदोजहद कोशिशि हुई उनमें बिल्कुलु तव्हां हिकु बहितरीनु सितारा थी निकिरिया। ऐं उन स्टोरी मेहरान TV जी जेका पहिरियां सभ खां पहिरियां शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे एॾो उन जेको मुंहिंजे इन कम खे, मुंहिंजी हिन सक्सेस स्टोरी खे एॾो वायरल कयो ऐं पहुचायो। ऐं उनमें काफ़ी सारा उहे जेके असांजा पेरेंट्स हुया या मुंहिंजी कम्यूनिटी जा हुया, जंहिंखे बिल्कुलु असां जेके पाकिस्तान में हुया, पाकिस्तान खां ॿाहिरि बि हुया, उन्हनि उनखे ॿुधो, उन्हनि ॾाढो प्राउड फील कयो त बिल्कुलु जेको हिकु पर्सन विद डिसेबिलिटी थी करे तव्हां पंहिंजो पाण खे हिकिड़ो कामयाबु ऐं सक्सेस इंसान ठाहियो ऐं उन्हनि ते उन्हनि ॾाढो प्राउड फील कयो। ऐं सभ खां पहिरियां जेके अॼु बि मुंहिंजा जेके पेरेंट्स आहिनि उन्हनि ख़ासि तौर ते मां लास्ट प्रोग्राम में बि ज़िक्र कयो त मुंहिंजी अम्मा जेको हिनखे ॾाढो
प्राउड फील कयो। हुन चयो त बाक़ाइदा जेकॾहिं मुंहिंजा ॿिया बि ॿार हुया जेके नॉर्मल हुया उहे बि अॼु ताईं जेके इन कैटेगरी में या इन्हनि में लेवल ते न आया आहिनि जिते तव्हां कुझु करे ॾेखारियो आहे ऐं उन्हनि खे ॾाढो प्राउड फील थिए थो अॼु ताईं बि। ज़बरदस्त, तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत। ऐं इन तरह जूं जॾहिं स्टोरीज़ सर्कुलेट थींदियूं आहिनि त पोइ मां वरी बि चवंदसि त उहे हिकु इंस्पिरेशन ज़रूरु बणिजंदियूं आहिनि। ऐं जेकॾहिं हिकु बि उन स्टोरी खे ॾिसी नौजवान निकिरे थो ऐं कुझु सिखे थो ऐं हू जेको आहे सो कंहिं सुठी पोज़ीशन ते अचे थो त इहो असांजी सोसाइटी जे लाइ ॾिसो हिकिड़ी केॾी न ख़ूबसूरत उहा कॉन्ट्रीब्यूशन थिए थी। अच्छा, असां जेकॾहिं राइट्स जी ॻाल्हि कयूं त राइट ऑफ एजुकेशन ऐं जस्टिस जी ॻाल्हि कयूं, हेल्थ जी ॻाल्हि कयूं या आर्ट ऑफ लिविंग जी माना मिसाल जे तौर ते पाण ॻाल्हि कयूं था त जेकॾहिं ट्रेनिंग नाहे त माण्हू खे ख़बर नाहे त मुंहिंजी ज़िंदगीअ जो हक़ीक़त में मक़सदु छा आहे या मुंहिंजा पंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि। सो ज़रीना, अव्हां सां मां थोरो ज़िक्र करणु चाहींदमि। अव्हां सम्झो था त जॾहिं अव्हां वटि स्पेशली जेके छोकिरियूं अचनि थियूं, जेके औरतूं अचनि थियूं ऐं हुननि खे जॾहिं हिकिड़ो ट्रेन कयो वञे थो त उहे पंहिंजी लाइफ में हिकिड़ो सुठो गोल रखी अॻियां वधनि थियूं ऐं सुठो कमु कनि पियूं ऐं सुठी कोशिशि कनि पियूं। जी प्लीज़, मां चाहींदसि हिन हवाले सां थोरो ज़िक्र कयो। हाँ बिल्कुलु, जॾहिं असां उन्हनि खे ॿुधायोसीं पहिरियों इहो हुयो उन्हनि खे जेको मसइलो मेन जेको बेसिक उन्हनि जो इशू हुयो उहो हुयो एजुकेशन जो। ऐं उहो जंहिं बि स्कूल में असांजा अॼु बि इहो सिंध जो अलमियो आहे त जिते बि असांजा पर्सनल डिसेबिलिटीज़ ॿार वेंदा आहिनि, चिल्ड्रन वेंदा आहिनि त उन्हनि खे एडमिशन न ॾिनी वेंदी आहे। त असांजी जेकी ख़वातीन हुयूं उहे जॾहिं पंहिंजे दौर में हुयूं पर्सनल डिसेबिलिटीज़ त वेंदियूं हुयूं त उन्हनि खे मसइलो जेको पहिरियां मेन ईंदो हुयो उहो एजुकेशन जो हूंदो। छो जो हीअ जे स्कूल आहिनि उहे एक्सेसिबल हूंदा ई न आहिनि, उन्हनि जा दरवाज़ा नंढा हूंदा आहिनि, पोइ व्हीलचेयर जी एक्सेस न हूंदी आहे, वॉशरूम नंढा हूंदा आहिनि। इहे इन्हनि जी वजह सां बोर्ड मथे हूंदा आहिनि जिन जी वजह सां सभ खां वधीक ॾुखियाई थींदी आहे। ऐं जेके उन्हनि जा जेके टीचर्स हूंदा आहिनि उहा इन ज़िमेदारी खे न आहिनि करंदा त असां इन ॿार जी ज़िमेदारी खणी सघंदासीं। छो जो उनखे हर वक़्तु अटेंडेंस जी ज़रूरत हूंदी आहे। अगरि हू ख़ुदि डिपेंड आहे, पंहिंजी व्हीलचेयर हलाए सघे थो तॾहिं बि उहो रिस्क न आहिनि वठंदा। त पोइ जॾहिं हू एजुकेशन जी लाइफ में ई उहे ॾिसंदा आहिनि त असांजे लाइ हर जॻह ते एक्सेसिबिलिटी न आहे त पोइ उनखां बाद में हू मायूस थी वेंदा आहिनि ऐं घरनि में आइसोलेशन में हलिया वेंदा आहिनि। ऐं पोइ उन्हनि जा वालिदेन तॾहिं उन्हनि खे इन क़ाबिल सम्झंदा ई न आहिनि त हीअ अॻिते हली कुझु कंदा, छो जो स्कूल वारा ई पहिरियां पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी न आहिनि करंदा। उनखां बाद में जॾहिं उन्हनि खे कुझु स्टोरीज़ ॾिसी करे या कुझु माण्हुनि खे ॾिसी करे या असां ख़ुदि वेंदा आहियूं जॾहिं उन्हनि खे आइडेंटिफाई कंदा आहियूं पोइ हू ॾिसंदा आहिनि त हीअ हिकु कामयाबु ज़िंदगी गुज़ारनि था ऐं व्हीलचेयर ते वेठा आहिनि। पोइ हू मुतासिर थी त ईंदा आहिनि। पोइ उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते ग्रूमिंग करे उन्हनि खे चेंज करिणो पवंदो आहे। उन्हनि खे ट्रेनिंग्स ते वठी वेंदा आहियूं पाण सां गॾु, जिते हू ट्रेनिंग्स अटेंड कनि, सेशन अटेंड कंदा आहिनि, उन्हनि जी कंसल्टेंसी थींदी आहे, उन्हनि जी काउंसलिंग थींदी आहे। पोइ आहिस्ते आहिस्ते चेंजिंग ईंदी आहे जंहिंसां खां बाद में उन्हनि में काफ़ी इम्प्रूवमेंट अची वेंदी आहे ऐं पोइ हू हिकु आज़ादु ऐं ख़ुदिमुख्तियार ज़िंदगी जी तरफ़ वेंदियूं आहिनि, जिते उन्हनि खे पंहिंजे राइट्स जी ख़बर पइजी वेंदी आहे, जिते उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी आहे त हाणे असांखे पंहिंजे तालीम बि अॻिते कंटिन्यू करणी आहे ऐं इन व्हीलचेयर ते असां वञी हर जॻह ते वञी बि सघूं था, सभु कुझु करे सघूं था। त पोइ इहो चेंज जेको ईंदो आहे पोइ बाद में ईंदो आहे। स्टार्टिंग में त उहा आइसोलेशन में निकिरी ईंदा आहिनि। हाँ सही, बिल्कुलु सही। पोइ जेको आहे सो उहो नौजवान ऐं स्पेशली मां छोकिरियुनि जो ज़िक्र कंदमि, छो त छोकिरियुनि जे लाइ अञा वधीक प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। हिकिड़ो ट्रांसपोर्ट जो मसइलो, एजुकेशन जो मसइलो, फैमिली प्रॉब्लम्स। त माना उन एतमाद में जॾहिं उहा न्याणी अचे थी त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे मोरल वैल्यूज़ बि ख़बर पवनि थियूं, उनखे ख़बर पवे थी त इंडिपेंडेंट लाइफ जेको आहे उहा कीअं थी सघे थी ऐं कीअं मां पंहिंजी एजुकेशन जे थ्रू जेको आहे सो अॻियां वधी सघां थी ऐं सिर्फ़ु पंहिंजे लाइ न पर पंहिंजे घर जे लाइ, पंहिंजी पूरी सोसाइटी लाइ कुझु करे सघां थी। अच्छा लाल मोहम्मद साहब, थोरो मां चाहींदसि त असां वटि फिज़ियोथेरेपी जो हिकिड़ो कंसेप्ट आहे, उहो ॿार जंहिंखे ज़रूरत हुजे थी या उहो एडल्ट, उहो नौजवान, हर उमिरि जो उहो माण्हू उहो फिज़ियोथेरेपी जे तरफ़ अॻियां वञे जंहिंखे उहा नीड आहे। अवां वटि ॾाढा सुठा सेशन्स थींदा आहिनि। IT जे हवाले सां ॻाल्हायोसीं ऐं असां जेको आहे सो कोशिशि कईसीं त असां उन्हनि छोकिरियुनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं, ॻाल्हि ॿोल करे सघूं जिन खे हक़ीक़त में ट्रेनिंग जी ज़रूरत हूंदी आहे। पर थोरो मां चाहींदसि त थेरेपी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयो। एक्चुअली पंहिंजे मुआशरे में हिकिड़ो माइंड सेट पायो वेंदो आहे कि को बि असां हैंडीकैप ॾिसूं, चाहे उहो फिज़िकली हैंडीकैप हुजे या मस्कुलर डिस्ट्रॉफी हुजे उनखे या सेरेब्रल पाल्सी हुजे, उनखे असां डॉक्टर ॾे खणी अचूं या फिज़ियोथेरेपी ॾे खणी वञूं। जी हा। त पोइ न त सॼा ख़राबु हूंदा, पोइ छा थींदो आहे डॉक्टरी चांदी थी वेंदी आहे। पेरेंट्स किथां बि करे इन सुबुह शाम ऐं टे चारि कलाक न उन फिज़ियोथेरेपी कराईंदा आहिनि। हाणे उन जी मंथली बेसिस ते लॻियल हूंदी आहे
इन माइंडसेट खे असां हिते ख़तमु कयोसीं। असांजे सेंटर में सिवाइ केतिरो बि सीवियर हैंडीकेप हुजे 20 मिनट खां वधीक फिजियोथेरेपी कोन थींदी आहे। सही। असां 20 मिनट खां या हद 30 मिनट सर इन खां पोइ असां चवंदा आहियूं बाबा ॾिसो मसल्स खे लाइव रखण लाइ सिर्फ़ु 20 खां 25 मिनट काफ़ी इनफ हूंदा आहिनि। जी हाँ, जी हाँ। चाहे फिजिकली हैंडीकेप हुजे चाहे सेरेब्रल पॉल्सी हुजे उन लाइ जॉइंट्स खुली वेंदा आहिनि। अच्छा, इन खां पोइ असांजी जेको 3.5 कलाक जी ज़िंदगी आहे वो आर्ट ऑफ डेली लिविंग ते ॾींदा आहियूं। ज़रीना हुजे, व्हीलचेयर ते तव्हांखे मूव कीअं करिणो आहे, हर्डल्स खे कीअं पार करिणो आहे, तव्हांखे शॉपिंग करणु कीअं वञो, तव्हांखे ॿुधी हैरत थींदी। असांजा हींअर इस्लामाबाद में कुझु गेस्ट आयल हुआ इस्लामाबाद मां, त हू अलमदार चौक आया पिया, त उनमें लेडीज़ हुयूं इस्लामाबाद में, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हू सेंसिटाइज़ हुआ। जॾहिं उन ॾिठो अलमदार चौक ते असां न 3 छोकिरियूं गर्ल्स कॉलेज में निकितियूं व्हीलचेयर ते, त उन पंहिंजे ड्राइवर खे रोकियो, चए हीअ छा आहे, कस्टमाइज़ व्हीलचेयर ते ॻाल्हियूं कंदे 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 पोयां अची सेंट ऐं पोइ उन्हनि पंहिंजो अधु रस्ते छॾे अॻिते निकिरी वियूं। त मूंखे अची रहने लॻो, सर हमने बच्चियां देखी आज यहाँ पर हैदराबाद में बच्चियां होती हैं, बच्चियां बाकायदा मूव कर रही हैं, बातें कर रही हैं और व्हीलचेयर से चला रही है जैसे इस्लामाबाद हो। त एतिरी देर में वो रिजवाना, गजाला ऐं ज़रीना चांडियो ये अंदर अची वियूं। सर ये बच्चियां थी जी। त मक़सदु छा आहे, ॾिसो ॿिए शहरनि में अची अगरि असां एग्ज़ाम्पल सेट कयूं पिया, इन जो मतिलबु मसइलो डिसेबिलिटी जेको न आहे, मसइलो असांजी लैक ऑफ प्लानिंग जो आहे। प्लानिंग जो ॾिसो असां 24 कलाक डॉक्टर जे हवाले असांखे कंदा त मुंहिंजी आर्ट ऑफ डेली लिविंग अथव ई, आउं ही गुमान कंदुसि आउं मरीज़ आहियां, मूंखे बसि सही थियणो आहे, जबकि दुनिया जो सभिनी खां वॾो कूड़ इहा आहे मूंखे सही कोन थींदुसि, मुंहिंजो इम्प्रूवमेंट अची सघे थी। जीअं तव्हां एक्सरसाइज़ कंदा आहियो, वॉक कंदा आहियो, एतिरी इम्प्रूवमेंट अची सघे थी। हाणे असां छा कंदा आहियूं, इन में ख़ासि तौर ते रोल अदा करणो पवंदो पेरेंट्स खे, ख़ासि तौर ते ॾिसो इन्हनि खे एजुकेट करणु। कहिड़ो बि पेरेंट्स ईंदो आहे ऐं पुछंदो आहे डिसेबिलिटी छा आहे, चए असांखे ख़बर कोन आहे। पोइ असां चवंदो बाबा तव्हांखे अगरि टेम्परेचर ते तव्हां छा कंदा आहियो, चए बुखार जी गोली खाईंदा आहियो, नक वहे त छा चवंदा, नज़लो चवंदा, को डिसेबिलिटी आइडेंटिफाई थी त तव्हां उन लाइ असां हिनखे ट्रीट कंदव। जी हा, जी हा। त असांखे सेशन अहिड़ा वठणु खपनि। ऐं ॿी शइ चवंदो एलियाने हैदराबाद खां, ॾिसो तव्हांजे ताउन खां असां 24/7 ॾेई असांजे जेके हैदराबाद जा 4,500 पर्सन में डिसेबिलिटी असां इम्पावर कयोसीं। बिल्कुलु ॾिसो हींअर ॻाल्हि थी पई 2.5 लख अगरि आउं चवां थो हैदराबाद में आहिनि त इन जो मतिलबु 2.5 लख हिकिड़ो फिगर हूंदो आहे। विज़िबल छा लाइ कोन्हनि, अगरि विज़िबल कोन्हनि त इन ज़िंदगी अज़ाब में आहे। अगरि विज़िबल कोन्हनि, जीअं तारा ॻाल्हि कई, हू न्याणियूं डिसेबिलिटी प्लस न्याणी छा बीतती हूंदी। आऊं तव्हांजे साम्हूं ज़रीना खां अगरि पुछां, ज़रीना अगरि इस सेंटर में तव्हां न अचो हींअर छा थिया? हाँ ज़रीना प्लीज़ ॿुधायो। डेफिनेटली मां न हुजां, छो जो मां 2 सालनि खां वठी आइसोलेशन में हुयमि, घर खां ॿाहिरि निकिती कोन हुयमि ऐं मुसलसल ज़्यादा सोचण जी वजह सां ऐं डिसेबिलिटी खे हिनखे ज़्यादा सीरियस वरितमि त डिप्रेशन में हली वई हुयमि। ऐं डिप्रेशन में तव्हां सम्झी सघो था जॾहिं कोई माण्हू हूंदो आहे त उनखे कहिड़े क़िस्म जा ख़्यालात ईंदा आहिनि, छो जो एक्सेसिबल ट्रांसपोर्टेशन न हूंदो। जॾहिं ॿाहिरि वेंदी हुयमि सभ खां वधीक मोबिलिटी जो मसइलो हूंदो हुयो, एक्सेसिबल ट्रांसपोर्टेशन न हुयो, दुकाननि ते वञो त उते सीढ़ियूं ठहियलु हूंदियूं, हा दुकाननि ते वेंदा हुआसीं शॉपिंग लाइ त उते सीढ़ियूं हूंदियूं हुयूं, उते क्रास न करे सघंदी हुयमि, अॻिते वञा कीअं, शॉपिंग कयां कीअं। उनखां बाद में जॾहिं कॉलेज यूनिवर्सिटी जे वेंदी हुयमि त कुझु क्लास मथे हूंदा हुआ, कुझु हेठि हूंदा हुआ, असांजी उहो एक्सेसिबिलिटी ऐं फैमिली इंफ्रास्ट्रक्चर असांजे मुताबिक़ हुयो ई कोन, त ज़्यादा मसइला पिया थियनि। पोइ उनखां बाद में मायूस ज़िंदगी। जी प्लीज़। अच्छा, ज़रीना जी मिसाल ॾियण जो मक़सदु छा मुंहिंजो, ॾिसो इन जो मतिलबु जॾहिं असीं 2.5 लख पर्सन में डिसेबिलिटी हैदराबाद में चवंदा न, त खोड़ सारी ज़रीनायूं, खोड़ सारा ॿार। ॾिसो जीअं एडमिशन जी ॻाल्हि थी, तव्हां मूंखे ॿुधायो चिल्ड्रन में डिसेबिलिटी जंहिंजी तादाद हैदराबाद में 27,000 आहे, बस सेंटर इनफ आहिनि। अगरि अॼु खां हींअर खां असां हिननि खे स्कूल में वेंदा आहिनि, एडमिशन कोन मिलंदो हिननि खे, लाल किथे किथे वञे। जी हा, जी हा। पोइ मूंखे गाॾी कढी वञिणो पवंदो, कायल करिणो पवंदो, 2-3
100-150 खे कराए छॾियो, 29,000 मां 300-400 कढनि, अगरि हू पढ़ी नथा सघनि त 29,000 माण्हू 10 साल खां पोइ छा थींदा? बेगर्स, बिल्कुलु माशरे ते बोझ, वेचारगी वारो फैक्टर। त असांखे रियासत खे ॾिसो, रियासत खे, पेरेंट्स खे, सोसाइटी मैन खे सभु अगरि एहसान करिणो आहे न, सभिनि खां वॾो एहसान करिणो आहे त चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज़ खे स्कूल में एनरोल कयो। फ़र्क़ु आउं तव्हांखे ॿुधायां, ॾिसो लाल मोहम्मद ॻोठ मां आहे, उन मुंहिंजो वालिद साहिबु ठेलो हलाईंदो, फ्रूट विकिणंदो, पर मुंहिंजे टीचर खे अॼु रिसेस में अची फ्रूट ॾींदो कि मुंहिंजे पुट खे पढ़ा। फ़र्क़ु छा आहे इन लाल मोहम्मद में ऐं चौराहे में वेठे जेको पिने पियो? सिर्फ़ु तालीम जो। अगरि असां इन चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज़ खे स्कूल में एनरोल न कयोसीं, 10 साल खां पोइ असांजा हालात जू जा तू रहंदा। असां एक्सपेरिमेंट छा कयोसीं? गज़ाला 27 साल हिकिड़ी न्याणी पढ़णु चाहे थी, उनखे एडमिशन नथो मिले, पोइ तव्हांजे साम्हूं एडमिशन कराए असां 8th में 9th मैट्रिक फर्स्ट ईयर इंटर करे पिया, असांजी जॉब करे पई, केतिरियूं अहिड़ी मिसालूं आहिनि। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। ऐं इहे मिसाल जॾहिं असांजे हिन मुआशिरे में जनम वठंदा, इन तरह जा माण्हू अॻियां ईंदा त यकीनन हिकिड़ो ॾिसो, हिकु माण्हू बि जेकॾहिं उहो पढ़ियल लिखियल आहे ऐं जेकॾहिं उहो कुझु करे थो त हू पंहिंजी इकोनॉमी में कॉन्ट्रीब्यूट करे रहियो आहे। ऐं जेकॾहिं असां ग्रास रूट लेवल ते कमु प्रॉपर करणु चाहियूं था त पर्सन्स विथ डिफरेंटली एबल उन्हनि खे असांखे कॾहिं बि विसारणु न घुरिजे। जेके एक्ट्स असां वटि मौजूदु आहिनि उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन बि हुजणु खपे। ऐं हिन तरह जा इदारा, इंडिपेंडेंस लिविंग सेंटर जीअं जेके बि इदारा कमु कनि था त उन्हनि सां कोऑपरेट करणु घुरिजे। ऐं तव्हांखे कुझु बि न करिणो आहे, तव्हांखे सिर्फ़ु एतिरो करिणो आहे, जेकॾहिं तव्हांजे पाड़े में, तव्हांजे घर में, तव्हांजे मिटनि माइटनि में कहिड़ो ॿारु आहे त घटि में घटि उन ॻणप में उन ॿार खे आणायो ऐं तव्हां उनखे, उनजो फ्यूचर आहे, तव्हां उन ते उहो जेको आहे न हिकिड़ो क्वेश्चन मार्क न छॾियो। यस लाल मोहम्मद साहिबु, लास्ट में असां बिल्कुलु टाइम न आहे, सो तव्हां खां मैसेज वठंदासीं। असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ तव्हांजो छा मैसेज हूंदो? हिकिड़ी शेरी सूरत में, अब जो बाजार में रखे हैं तो हैरत क्या है, जो भी गुजरेगा वो पूछेगा कि कीमत क्या है। ये जो मंदी का जमाना है गुजर जाने दे, वल्ला वल्ला वल्ला, फिर पता तुमको चलेगा कि इनकी कीमत क्या है। वाह, जबरदस्त जबरदस्त, इलाही खूबसूरत मैसेज। मां इलाही थैंकफुल आहियां तव्हां आयो, तव्हां सां टाइम ॾिनो। हिकिड़ी शइ ऐलान हैदराबाद लाइ, जी प्लीज, ॾिसो इन सेंटर खे हलाइण लाइ, पर्सन विद डिसेबिलिटी खे एम्पावर करण लाइ, इनखे वीचर आइडेंटिफाई कस्टमाइज़ वीचर ॾियण लाइ, सेंटर में खणी अचण लाइ, खणी वञण लाइ पेट्रोल, सही शइ जी ज़रूरत हूंदी आहे। आउं चाहींदुसि अचो असांजा ॿार ॿेली थियो, मिली करे यकीन जाने जी तरक़ी में किरदारु अदा कयूं, ताकी असांजा ॿार आइडेंटिफाई थी सेंटर में अचनि ऐं मारू वांगुरु, ज़रना वांगुरु, बिलाल वांगुरु, गज़ाला वांगुरु, उमर वांगुरु, मतीन वांगुरु माण्हू चवनि वाओ। जी हाँ, सिर्फ़ु आइडेंटिफिकेशन जी कोई ज़रूरत हूंदी आहे न, आइडेंटिफाई जेको थी थो वञे, जेको वेल ट्रेंड थी थो वञे त उहो ॾाढे सुठे अंदाज़ में कॉन्ट्रीब्यूट करे थो। ज़रीना, इन दी एंड तव्हांजो छा मैसेज हूंदो असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ? जी, मां उन्हनि खे इहो ई मैसेज ॾींदमि त तव्हां, असां अकेले काफ़ी कुझु घटि करे सघूं था, लेकिन मिली करे असां काफ़ी कुझु करे सघूं था। एलियान हैदराबाद ऐं पूरी सिंध खे चवंदमि त अचो गॾिजी पर्सन विद डिसेबिलिटीज़ ऐं वुमेन विद डिसेबिलिटीज़ जी एम्पावरमेंट लाइ कमु कयूं। ज़बरदस्त ज़रीना, थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम। मारूबिल, तव्हां खां मैसेज वठंदासीं, तव्हांजो मैसेज छा हूंदो असांजे तमामु व्यूवर्स जे लाइ? जी बिल्कुलु, मुंहिंजो मैसेज सभिनी सिंध वासियुनि जे लाइ त न सिर्फ़ु सिंध पर पूरे पाकिस्तान लाइ जेके उहे पर्सन विद डिसेबिलिटीज़ आहिनि उन्हनि खे तव्हां अपॉर्चुनिटी ॾियो, उन्हनि खे मौक़ो ॾियो, उन्हनि खे तव्हां एजुकेशन ॾियो, उन्हनि खे तव्हां स्कूल में एनरोल कयो ऐं उहे पर्सन विद डिसेबिलिटी बिल्कुलु तव्हां वांगुरु ई तव्हां सां कुल्हे सां कुल्हो मिलाए करे कमु कंदा, इन माशरे खे सपोर्ट कंदा। ज़बरदस्त, तमामु बहितरीनु, तमामु सुठो तव्हांजो मैसेज। ऐं सभिनीनि महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांखे टाइम ॾिनो, अव्हांजी मौजूदगीअ में ॾाढो सुठो हिकिड़ो डिस्कशन थियो ऐं सुठे अंदाज़ में प्रोग्राम असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो। नाज़रीन, हिन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो प्रिंस बिस्किट जो। प्रिंस बिस्किट जो हर हिकु बाइट मज़ेदार, क्रीमी ऐं उन में चॉकलेटी ज़ाइको मौजूदु आहे। प्रिंस हर हिकु बाइट में आयरन उन में असांखे मिले थो ऐं कणिक जी भरपूर ग़िज़ायत उन में मौजूदु आहे। मूंखे ॾींदो इजाज़त, मुंहिंजी पूरी टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे सभिनीनि आयल मौज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह निगहबान।